बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जरो तुंहिंजो नाव वाजिब ओॾियाई मंगा, जरो तुंहिंजो नाव वाजिब ओॾियाई मंगा, रिय थंभे रिय थूणिए तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां सभिनीनि जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो, प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह मेहरान। ऐं साण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां खे सुबुह मेहरान जे हिन अङण तां क़बूल पवे। सुबुह मेहरान जो ही मंच अव्हां जो पंहिंजो मंच आहे। मंच इलाही ख़ूबसूरत आहे ऐं अॼु कुझु डायरेक्शन चेंज आहे ऐं नंढियूं नंढियूं चेंजिस जेका न उहे बि यकीनन किथे न किथे जेका बेहदि असांखे ख़ूबसूरत लॻी रहियूं हूंदियूं आहिनि। उहे पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में हुजनि या उन खां अलावा जेकॾहिं असां पंहिंजी प्रोफेशनल लाइफ खे ॾिसंदा आहियूं त थोरी थोरी जेके चेंजिस हूंदियूं आहिनि या कमु करण जो जेको तरीक़ेकार हूंदो आहे या तव्हां स्केजुअल खे कॾहिं कॾहिं थोरो जेको आहे न उन में चेंजिस आणींदा आहियो त उहे सभु शयूं असांखे ॾाढियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि। ऐं कमु यकीनन हर माण्हू खे करिणो हूंदो आहे, जीअं हिकु हारी खे कमु करिणो हूंदो आहे, जीअं हिकु मज़दूर खे कमु करिणो हूंदो आहे, उन ई तरह हिकु प्रोफेशनल माण्हू जेको हूंदो आहे न, जेको पंहिंजे कम में ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ में उहो कमु करे रहियो हूंदो आहे, सुहिणे अंदाज़ में कोशिशि कंदो आहे त आउं पंहिंजे कम खे ख़ूबसूरत बणायां, त महिनत उनजी बि हूंदी आहे। उन ई तरह कमु चयो वञे थो त नंढो न हूंदो आहे, को बि कमु नंढो न हुजे थो। हा, उहो माइंड सेट असांखे ॾिसणो पवे थो त असांजो माइंड सेट छा आहे ऐं असीं कम खे कहिड़ी नज़र सां ॾिसी रहिया आहियूं। ऐं हूअं बि पाण जेको आहे न जेतिरा बि दुनिया जा सक्सेसफुल माण्हू खणूं, बग़ैर महिनत जे कोई जेको आहे न अॻियां कोन आयो आहे। या तव्हां कंहिंजी बि सक्सेसफुल स्टोरी खणो ऐं उहो इंसानु इहो न ॿुधाए त मां जेको आहे सो महिनत कई ऐं मूंखे जेको आहे सो ॾुखियायूं दरपेश आयूं, माना को अहिड़ो माण्हू न आहे जेको ईअं चवंदो हुजे त न मूं महिनत न कई आहे, मूंखे ॾुखियायूं पेश न आयूं आहिनि। ठहियो ठुकियो जेकॾहिं फॉर एक्ज़ाम्पल कंहिंखे कुझु मिलंदो बि आहे न त उनजी ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा वैल्यू न हूंदी आहे ऐं उहा ॻाल्हि उनजो अहसासु उहो न हूंदो आहे, उनजी ख़ुशी उहा न हूंदी आहे। ऐं जेको महिनत करे थो त उनजी ख़ुशी बि उन ई तरह हूंदी आहे। ऐं उनखे जेकॾहिं किथे को नुक़सानु थिए थो या ज़ाहिरी ॻाल्हि आहे सम हाउ एंड समवेयर थोरो घणो डाउनफॉल में कॾहिं कोई इंसानु हलियो वेंदो आहे त पोइ उनखे ख़बर हूंदी आहे त उन शइ जो दर्द छा हुजे थो, उन शइ जी तकलीफ़ छा हुजे थी। ऐं जेको महिनती माण्हू आहे उहो जॾहिं सभु कुझु ठाहींदो आहे त उन हर शइ जो नंढी नंढी शइ जो उनखे क़दुरु ज़रूरु हूंदो आहे। अॼु असांजे हिन मंच ते उहे महिमान मौजूदु आहिनि। हिकु तरफ़ मां डिजिटल क्रिएटर ॾिसां थी ऐं पाण जेको आहे सो तमामु एप्लीकेशन्स जॾहिं ॾिसूं था ऐं अॼु जॾहिं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे दौर जी पाण ॻाल्हि कयूं था त ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त दौर जे हिसाब सां जेको आहे न माण्हू तमामु शयुनि में अॻियां वधण जी कोशिशि करे। फॉर एक्ज़ाम्पल असां जा जेके बि राइटर्स आहिनि, इंटेलेक्चुअल्स आहिनि, उन्हनि शुरूआती दौर में कीअं लिखियो हूंदो, हिकु कागज़ ऐं हिकु कलम उन्हनि जे हथ में। पर अॼु जे टाइम में जेकॾहिं कोई राइटर लिखे थो त उन वटि लैपटॉप आहे ऐं हू जेको आहे सो मोबाइल ते लिखे थो। माना इहे तब्दीलियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे वक़्त सां अचनि थियूं, जिन खे डेफिनेटली एक्सेप्ट करिणो पवंदो आहे। असीं चऊं त न दुनिया छा बि करे, असां पंहिंजे हिसाब सां हलंदासीं त इहो मुमकिन नथो थी सघे अॼु जे दौर में। सो अॼु जे प्रोग्राम में असां वटि राइटर बि मौजूदु आहिनि ऐं माना ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त 58 खनि उन्हनि जा किताब लिखियल आहिनि, टिनिनि ॿोलियुनि में लिखियल आहिनि उन्हनि जा किताब। उर्दू जी ॻाल्हि कयां, इंग्लिश जी ॻाल्हि कयां, सिंधी जी ॻाल्हि कयां या मां चौथी लैंग्वेज पर्शियन जी ॻाल्हि कयां, तॾहिं बि उन्हनि जो जेको आहे न असांखे उन तरह कमु नज़र अचे थो। बेहदि ख़ूबसूरत उन्हनि जो कमु आहे। पाण रिसर्चर आहिनि, स्कॉलर आहिनि ऐं सोशल साइंटिस्ट, पोएट ऐं उन्हनि जे कम ते जॾहिं बि नज़र पवे थी त माशाल्लाह कमु त ख़ूबसूरत आहे ई आहे। मिठी सां थर सां उन्हनि जी वाबस्तगी आहे। लतीफ़ सरकार जी ॻाल्हि कयां, रूमी जी ॻाल्हि कयां या मां थर जो सहरे जी ॻाल्हि कयां, लोक गीतनि जी ॻाल्हि कयां, हर तरह उन्हनि जो कमु असांखे नज़र अचे थो। मां ॻाल्हि कयां पई द वन एंड ओनली नूर अहमद जन जी साहिब जन जी। सर तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। हैव अ गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। कीअं आहियो, ठीकु आहियो? सभु ख़ैर शुक्र। माशाल्लाह ज़बरदस्त। अॼु तव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं ऐं एॾो सारो तव्हां कमु कयो आहे माशाल्लाह, त यकीनन अव्हां वटि खोड़ सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं। अॼु कोशिशि कंदासीं त हिन प्रोग्राम खे पाण काराइतो ज़रूरु बणायूं पंहिंजे तमामु नाज़रीन जे लाइ। नाज़रीन, उन खां अलावा मां पंहिंजे प्रोग्राम में ज़िक्र कयमि त असां वटि जेको महिमान मौजूदु आहे उहो डिजिटल क्रिएटर आहे, मिस्टर कुंदन कुमार असां सां गॾु मौजूदु आहे। यूट्यूब ते हुनजो ॾाढो सुठो कमु आहे। कल्चर एंड शाह अब्दुल लतीफ़ पोइट्री, उन हवाले सां बि उन्हनि जो कमु ॾाढो ज़बरदस्त थियल आहे। तव्हांखे भली कार चऊं था सुबुह मेहरान प्रोग्राम में। हैव अ गुड मॉर्निंग। कीअं आहियो?
ज़बरदस्त ज़बरदस्त असां अॼु कम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं एंड डेफिनेटली चयो वञे थो त जंहिं माण्हू जो जेको कमु हुजे थो जेको एक्सपीरियंस हुजे थो त उहो पंहिंजे कम जे हवाले सां ॾाढे सुठे तरीक़े सां ॻाल्हाए सघंदो आहे। जंहिंजी साहिब पहिरीं तव्हां सां शुरूआत करणु चाहींदमि। हिकिड़ो त माशाल्लाह एॾो तइदादु तव्हां मूंखे किताबनि जो ॿुधायो ऐं तव्हांजी इजाज़त सां तव्हांजी किताब मुंहिंजे अॻियां मौजूदु आहे। मां पंहिंजे नाज़रीन खे ज़रूरु ॾेखारणु चाहींदमि हीअ किताब बि थरी लोक गीतनि जो समाजियाती अभ्यास नूर अहमद झंझी साहिब जिन जो हीअ किताब लिखियलु आहे। इन किताब जे हवाले सां बि असां जेको उनजो तत्व आहे उनखे चाहींदासीं त झंझी साहिब पाण बयानु कनि। मां हूअं महिमान जॾहिं सुबुह जो असांजे प्रोग्राम में अपीयर थींदा आहिनि त मां उन्हनि खां पुछंदी आहियां त उन्हनि जी मॉर्निंग कीअं हूंदी आहे। चवंदा आहिनि त रूटीन जंहिंजी सुठी हुजे थी त डेफिनेटली उहो इंसानु कमु बि सुठो करे थो। त आई एम वेरी श्योर त तव्हांजी रूटीन बि ॾाढी सुठी हूंदी। जी पाण्यारी सभ का जासर घड़ो धरे वाह का लय संदेश सजणे का पोरे कान भरे। शाह करीम जो इहो बैत असांजी रहनुमाई करे थो त असांखे कमु कीअं करणु खपे, छो करणु खपे, छा लाइ करणु खपे। पोरे लाइ कमु करणु, इश्क मुहबत में कमु करणु, ॿिन्ही जे कम जे नोयत में फ़र्क़ु आहे। त आऊं जॾहिं मुंहिंजे पंहिंजे सुबुह खे ॾिसां थो त सुबुह सवेल जीअं सवेल ई उथणु थिए थो। जी उथण सां जीअं माण्हू थोरो तयारु थी ऐं वेहे थो पंहिंजाई में त पहिरियों जेको कमु कयूं था उहो मसनवी मौलाना रूम जूं 10 लाइनूं 12 लाइनूं लिखी हथ सां पंहिंजे स्टेटस अपडेट कयूं था, उनजो मंज़ूम तर्जुमो कयां था। अच्छा उन खां पोइ फौरी जेको ॿियो कमु आहे उहो शाह लतीफ़ जा 4 बैत या 6 बैत उन्हनि खे कयूं था। उन खां पोइ वञूं था पंहिंजे कमकार ते पढ़ायूं था ऐं ईअं तमामु सुठी ऐं ख़ूबसूरत सुबुह असांजो थिए थो। उनजे करे जो असां उन पोरे खे उन मोहबत मां सॼी उमिरि कयो आहे। इहे एतिरा सारा किताब लिखिया आहिनि ऐं सुबुह जीअं थिए थो सिजु सॼी धरतीअ ते सॼे संसार ते तवानाई उछलाए थो ऐं तवानाई हू उछलाए ॿियनि खे इन ॻाल्हि लाइ ज़िम्मेवार करे छॾे थो तव्हां इन तवानाई खे जज़ब कीअं कयो था, तव्हां इन तवानाई खे ॿियनि ताईं कीअं पहुचायो था। माण्हू लाइ फ़र्ज़ु बणिजी वञे थो त हू संसार में पंहिंजे इन तवानाई खे पंहिंजे पोरे जी ख़ुशबू सां कीअं ॿियनि ताईं पहुचाए थो। असां वटि भिटाई साईं जो दॻु ॾसियलु आहे। असां वटि ॿिया क्लासिकल शाइर आहिनि, फोक आहे, उन्हनि सभिनी जो हिकिड़ो दॻु ॾसियलु आहे ऐं सिंधी समाज जा हिकिड़ा पंहिंजा गुण आहिनि। उन्हनि वसीले असीं अॻिते हलंदा रहूं था। जेतिरो बि असांखां ॾींहं में कमु थी वञे सघे थो त ओतिरो कयूं था पंहिंजे माण्हुनि लाइ, पंहिंजे धरतीअ लाइ ऐं पंहिंजे माशाल्लाह माशाल्लाह यू आर वेरी एनर्जेटिक। ऐं जेतिरो तव्हांजो कमु आहे त उनखे ॾिसंदे यकीनन अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिकु एनर्जेटिक माण्हू ई इन तरह जो कमु करे सघे थो। ॿियो त तव्हां जंहिं अंदाज़ में ॻाल्हि कई त मॉर्निंग टाइम में उहो स्टेटस अपडेट करणु त केतिरा ई नौजवान अवां मां सिखंदा हूंदा ऐं डेफिनेटली अॼु चाहींदासीं त अव्हां जो जेको एक्सपीरियंस रहियो आहे उन हवाले सां अॼु जे प्रोग्राम में असां कुझु यादूं बि महफ़ूज़ करे सघूं ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं असां बि सिखी सघूं। जी कुंदन तव्हांजी मॉर्निंग कीअं हूंदी आहे? मुंहिंजी पहिरीं त मॉर्निंग जीअं आम नौजवाननि जी हूंदी आहे जेको देरि सां हूंदा हूअं जॾहिं खां आउं साईं सां मिलियो आहियां जीअं साईं जा स्टेटस ॾिसंदो आहियां, जीअं शाह लतीफ़ जी शाइरी पढ़ंदा आहियूं, उनखां पोइ साईं सां कॉन्टेक्ट कयो, साईं सां गॾु वक़्तु गुज़ारियूं था। अॼु जे नौजवाननि लाइ वॾो मसइलो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी खे सही नमूने सां पढ़णु। जी हा ऐं साईं सां गॾु रही असीं उहो आउं सिखां बि पियो त शाह लतीफ़ जी शाइरी कीअं पढ़िजे ऐं जीअं मुंहिंजो डिजिटल कमु आहे त उहो साॻी शाइरी असां यूट्यूब ते अपलोड कंदा आहियूं त जीअं असांजा ॿिया बि दोस्त उन मां सिखी सघनि ऐं शाह लतीफ़ खे सवले नमूने पढ़े सघनि। अॼुकल्ह जेको नौजवान जो मसइलो वधि खां वधि इहो ई आहे त उहे पढ़ी नथा सघनि ऐं जेके बि असांजा ॿिया कंटेंट क्रिएटर कंटेंट ठाहींदा आहिनि उहो शाइरी खे ग़लति प्रोनाउंस कंदा आहिनि जंहिंजे करे बि असांजे समाज खे थोरो घणो नुक़सानु थिए थो। सही सही तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। अच्छा सर थोरो चाहींदसि त अॼु जेको आहे सो माज़ी जा उहे वर्क बि उथलायूं ऐं चाहींदासीं त शुरूअ खां शुरू कयूं। सो अव्हां जो नंढपण भला कीअं रहियो आहे? उहो ॿारो तण यकीनन इंसान खां चवंदा आहिनि उमिरि जे आख़िरी हिसे ताईं कोन विसरंदो आहे। सो स्कूलिंग ऐं कॉलेज टाइम यूनिवर्सिटी जो वक़्तु उहो दौरु भला कीअं गुज़रियो? एॾो तकिड़ो गुज़री वियो? हा वक़्तु तकिड़ो त कान थो गुज़रे, इहो माण्हुनि जो चवणु आहे। वक़्तु मुस्तक़िल मिज़ाज सां मुसलसिल गुज़रे थो, उन जे करे माण्हुनि खे लॻंदो आहे त तकिड़ो गुज़रे थो ऐं माण्हू जॾहिं उमिरि जो सिजु विचें ते वेंदो आहे या सांझे ते वेंदो आहे त महसूसु कंदा आहिनि असीं कुझु न करे सघिया आहियूं। त उहो माण्हुनि जी ॻणप जे करे वक़्तु साॻी रफ़्तार सां गुज़रे थो। सो मुंहिंजो ॿारातण इंतिहाई शानदार गुज़रियो ऐं गुज़रियो आहे ऐं आऊं पंहिंजे माइटनि जो
अकेलो पुटु हुउसि ऐं उन्हनि खे पीरीअ में मुंहिंजो जनमु थियो आहे। बाबा जी उमिरि 50 साल हुई। अच्छा। अम्मा बि 40s खे वेझी हुई ऐं पोइ एॾो लाॾको ॾिसां संभायासीं। पर जेका शुरूआती थी माना ईअं सम्झो त 2 साल जी उमिरि अंदरां माण्हू जी तरबियत शुरू जीअं थिए थी, थोरो ॿार इंटरेक्ट करणु लॻे थो त असां किताब ॾिठा, किताब खयां, उन्हनि जूं शक्लियूं ॾिठियूंसीं, उन किताबनि जा अखर पढ़ियासीं। पोइ इहो कंदा उन में तरबियत में सभ खां पहिरियां त मुंहिंजी माउ जो वॾो किरदारु आहे। उनखे शाह लतीफ़ एतिरो सुठो पढ़ी सघंदी हुई, हालांकि कंहिं बि स्कूल न वियल हुई, पर पोइ उहा ई पढ़ंदी ॿुधाईंदी हुई, हलाईंदी। उहो उनजो हिकिड़ो चवणु हूंदो हो त आउं आस्ते आस्ते हेठि हलंदो हुउसि अङण ते, जीअं ॿारु घिसकंदो वेंदो आहे, इहो दौरु आहे मूंखे यादि अचे थो। उहो चवंदी त रोकींदा त हेठि न वञे, वारी में न वञे, चवंदी न मुंहिंजे पुट खे रोकियो न, रोकणु ज़िंदगी में माण्हू खे न खपे, पंहिंजे नमूने सां वञे। पोइ हू वरी अॻियां छा कंदी त मुंहिंजी सिस्टर ऐं पाण ॿई कपिड़ा अॻियां झले मुंहिंजे हलंदियूं हुयूं, ऐं उन्हनि मथे हलंदो पियो। जीअं इहो रेड कार्पेटिंग आहे त असां उहा शुरूआति में ॾिठी। पोइ पढ़ियासीं असीं इन्हनि जेके सरकारी स्कूल आहे, पर घर में असां सुठे नमूने पढ़ियो। असांखे किताब घर में पियल मिलिया। ईअं सम्झो त असां रांदि न कई हूंदी, किताबनि सां असां रांदि कई हूंदी। मुंहिंजो वालिद साहिबु तमामु वॾो आलिम हो, उनखे सिंधी उर्दू हिंदी खां सवाइ संस्कृत बि ईंदी हुई, उन वटि ॿिया काफ़ी इल्म हुआ। त उहे जेके किताब पिया हूंदा उहे बि पढ़ियासीं। पोइ वरी हाई स्कूल में आयासीं, हाई स्कूल कयोसीं, कॉलेज कईसीं, यूनिवर्सिटी ख़ानगी इम्तिहान ॾिनासीं, पर उन में पोज़ीशन होल्डर आहियूं ऐं सुठे नमूने पढ़ियोसीं। न रुॻो सिंधी पोइ पढ़ीसीं, सिंधी सां गॾोगॾु उर्दू बि पढ़ीसीं, अंग्रेज़ी बि पढ़ीसीं ऐं उन सां गॾोगॾु इहा पर्शियन बि पढ़ीसीं, अरबी बि पढ़ीसीं, त उन सां गॾोगॾु हिंदी देवनागरी बि पढ़ीसीं। वाल साहिब खे ईंदी हुई। त इहे सभु शयूं असां पढ़ियूं ऐं पढ़णु मुसलसिल रहियो। हुनखे बि ईअं हो त असांखे बि उहा आदत थी त मुसलसिल पढ़ंदा रहियासीं। मूंखे यादि अचे थो त मैट्रिक क्लास में जॾहिं आउं पहुतुसि त तक़रीबन उन वक़्तु जेतिरा बि उते अवेलेबल सिंधी छपियल किताब हुआ लिटरेचर जा, उहे आउं पढ़ी चुको हुउसि। उन्हनि जो तइदादु कोई 4000 खनि हूंदो। हिकिड़ी लाइब्रेरी उहा सॼी असां ईअं सम्झो त A to Z। अच्छा, माना ईअं सम्झो था त माइंड डाइवर्ट तॾहिं एॾो माना न जल्दी कोन थींदो हो, छो त हीउ मोबाइल फ़ोन न हूंदो हो त उहो ध्यानु जल्दी सां ॿिए तरफ़ कोन वेंदो हो, त माण्हू फोकस्ड रहंदो हो पंहिंजी पढ़ाईअ ते। हा, उन में बसि हिकिड़ी शइ उन में हिन वक़्त जे में फ़र्क़ु में इहा हुई त हिन वक़्तु जेके असांजा मीन्स ऑफ कम्युनिकेशन थोरा तेज़ आहिनि, उन वक़्त में मीन्स ऑफ कम्युनिकेशन थधा हुआ। त माण्हू जे तबियत में, सोच में, ख़्याल में हिकिड़ो ठहराव हूंदो हो ऐं उन ठहराव जे करे माण्हू आस्ते आस्ते हिकिड़ी तरबियत थींदी। वरी इन्हनि खां पुछंदा हुआ, वरी इहे क्लास हलंदा हुआ या डिस्कस थींदो, का बि कहाणी पढ़ी, को गज़ल पढ़ियो, नज़म पढ़ियो, त उन ते बहस थींदो, ॿियनि खां पुछबो कबो, ईअं थींदो हलंदो हो। ऐं उन में माण्हू कोशिशि कंदो हो त ग़लती खां साफ़ ॻाल्हियूं करे, ॿियनि खां पुछी करे। हाणे हिन वक़्तु एॾी तेज़ी आहे जो उहा हिकिड़ी तेज़ गाम आई पई हले पई वञे, को न ग़लती ॾाढ ॾिसे थो, न दुरुस्ती ॾाढ ॾिसे थो। ईअं हिकिड़ी हाइपर सेंसिटिविटी आहे सॼे इवन सोशल डायनामिक्स में, त उनजो बि असरु आहे। सो असां वटि ईअं हो बारातड़ में। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, वधीक पाण ॻाल्हियूं कयूं था ऐं मां तव्हां खां बि पुछणु चाहींदमि, अव्हांजी भला स्कूलिंग कीअं रही, कॉलेज टाइम, यूनिवर्सिटी टाइम? मुंहिंजी बि स्कूलिंग वग़ैरह जेको रही आहे उहो सरकारी इदारनि मां रही आहे, पर मुंहिंजी ख़ुशनसीबी इहो आहे त मुंहिंजा वालिदेन बि पढ़ियल लिखियल हुआ, जेके मूंखे पाण खे होम ट्यूशन ॾींदा हुआ, जंहिंजे करे असांजी तालीम सुठी रही आहे। तमामु सुठो, तमामु सुठो। अच्छा, नूर अहमद जंजी साहब, हींअर रिसेंटली प्रोग्राम थियो हो, असां हैदराबाद में ज़बरदस्त प्रोग्राम थींदे ॾिठो माई भाॻीअ ते, अव्हां बि हुन में शिरकत कई। मां चाहींदसि त हुन पूरे प्रोग्राम खे अव्हां कीअं ॾिठो ऐं कीअं रिव्यूज़ ॾींदा, थोरा रिव्यूज़ वठणु चाहींदमि। हा, उहो प्रोग्राम हो, उन सदारत मूं कई। जी जी। ऐं हुनमें कुझु स्कॉलर वाजिनि ॻाल्हायो ऐं कुझु ॻाइण वारा वाजिनि परफॉर्म कयो माई भाॻी ते। माई भाॻी नामवर गुलूकारा हुई, नामवर शाइरा हुई ऐं नामवर ओरिजिनल कंपोज़र बि हुई। सही सही। त उन पंहिंजी शाइरी पाण ठाही, धुनूं पाण ठाहियूं। उते इहो बहस थियो त आख़िर इहो किथां सभु आयो। तॾहिं मूं चयो त असां जंहिं इदारे में रहूं था उहो इदारो फितरत आहे। उते जॾहिं हवा हले थी, उते जॾहिं बरसाति वसे थी, उते जॾहिं ककर कड़काट कनि था ऐं उते जॾहिं कारूंजर ते बीह मोर ॻाल्हाए थो, त
जेका उन में मौसीक़ी निकिरे थी उन मौसीक़ी लाइ असांखे ॿी कंहिं उस्ताद जी ज़रूरत कोन्हे। माई भाॻी जो सोर्स ऐं उत्साह उतां हो। पोइ मूं हुनजे ॿिनि लोकगीतनि खे ते थोरो रिफ्लेक्ट कयो त मूं चयो तव्हां हिनखे जे भले केतिरो बि फ़नी उन में वञो पर हिननि जेके लोकगीत ॻाया उहे मक़सदियत वारा हुआ, माना वारा हुआ, ईअं हवा न हुआ। हुन में हिकिड़ो चिरमी आहे, ॿियो छेल भमरियो आहे। छेल भमरियो असुल में हुन लोकगीत जो नालो हेकली आहे ऐं हुन छोकिरीअ जे वाता आहे, उनजी तर्जुमानी करे थो। उहा छोकिरी जंहिंजी कंहिं नंढी उमिरि जे छोकिरे सां शादी थी आहे, ॿार आहे जंहिंखे ख़बर ई न आहे शादी छा थींदी आहे। पोइ हिकिड़ी सिचुएशन, हिकिड़ी इंटेंगल्ड सिचुएशन आहे, उन में उहो बीह ऐं पंहिंजे ससु सां बि ॻाल्हाए थी, हिन छोकिरे सां बि ॻाल्हाए थी। हिकिड़ो दर्द आहे, उन दर्द खे माण्हू ईअं सम्झनि था त कोई ईअं ई ॻाल्हि आहे। हा, ईअं ई ॻाल्हि न आहे, हिकिड़ो मकालमो आहे। ऐं अॼु बि असांजे मुआशिरे में जिते जिते उहो मसइलो आहे उन मसइले खे उतां ॾिठो वञे। चिरमी आहे, उन में फितरत ऐं इंसान जे ठाहियल गैर फितरी शयुनि या नफ़ेला ठाहियल ख़ाली शयुनि जे विच में मुक़ाबिलो आहे, जंहिंमें चिरमी फितरत जे शयुनि जी नुमाइंदगी करे थी। हिकिड़े वण जो ॿिज आहे, उन ॿिज खे तुराड़े तौरु सोनारा इस्तेमालु कंदा, छाकाणि सुकण खां पोइ उहो स्टैंडर्ड रहे थो, उनजो वज़न घटिजे नथो। सोन उन सां तोरियो वेंदो। चिरमी जंहिंखे कांगणी बि चइजे थो, चीड़ोठी बि चइजे थो, उहा साम्हूं रखंदा। वट में नंढड़ी आहे, सरड़ी ॻाढ़ी आहे, मुंहुं कारो आहे। साम्हूं हुनजो मुक़ाबिलो तो सोन सां आहे। पोइ सोन खे उहो चिरमी चवे थी तुंहिंजो हेॾो ई वधी आहे क़ीमत, तूं इहो एॾो वॾो बकवास न कर, ऐं तूं कुझु कोन आई, तूं धातु आहिनि जहिड़ा ॿिया धातु आहिनि। पोइ हू वरी सोन हुनखे चवे थो त न, तूं कारे मुंहं वारी आहीं, तंहिंजे करे मूं सां ईअं न ॻाल्हाए, तूं मूं सां गॾु तुरी आई, उन करे मुल थियो आहे। त हू चिरमी चवे थी त न, नीला हमारा रंग है, लाल हमारा रंग है, नीला हमारा झाड़ है, लाल हमारा रंग, काले मुक्की तॾ बही जब तुरी सूम के संग। चए मुंहिंजो त कारो मुंहुं इन करे थियो तोसां गॾु तुरी आहे, जेकॾहिं तोसां न तुरां त ईअं हिकिड़ो ॿिनि शयुनि जे विच में हिकिड़ो मुकालमो आहे, फितरी ऐं गैर फितरी शयुनि जे विच में। ॾाढो ख़ूबसूरत शयूं असांजे हुन में फोक विज़डम आहे लोकगीतनि में। हा बिल्कुलु, तव्हां सही था चओ। अच्छा, गीतनि जी चूंड बि तव्हां कई ऐं लोकगीतनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त उन ते बि तव्हांजो कमु आहे। कीअं सोचियो त इन ते बि कमु करिणो आहे? उहो इन जे करे जॾहिं मूं लोकगीत ॿुधा, पढ़ण बाद जी ॻाल्हि आहे, असीं ॿार हुआसीं त लोकगीत जेके हूंदा हुआ शादियुनि जा गीत या ॿाहिरि ॻाइजंदड़ गीत, उहे जॾहिं असां ॿुधा ॾिठा त मूंखे महसूसु थियो त उन्हनि में तमामु घणियूं शयूं आहिनि। मिसाल तौरु हिकिड़ो असांजो मशहूरु लोकगीत आहे हमर चो करे, हुनखे चइबो आहे। बनियूं जॾहिं थींदियूं आहिनि, पोखी थींदी आहे त उन पोखी में गॾियल कमकार लाइ मुख़्तलिफ़ माण्हू अची बीहंदा आहिनि, ॻाईंदा आहिनि। शेख अयाज़ साहिबु हुन ते लिखियो आहे। त उन में मूं महसूसु कयो वञे, ऐं पाण जॾहिं बनी ते वियुसि त उहे जॾहिं ॻाइनि था त तॾहिं जेको आहंग निकिरे थो, उन आहंग में माज़ीअ जा समूरा दर्द ईअं छिणकंदे नज़र अचनि था, उन में हाल जो कमु पोरियो नज़र अचे थो, उन में मुस्तक़बिल जे ख़ुशहाली जा ख्वाब नज़र अचनि था। टे ज़माना हिकिड़े लोकगीत मूं ॾिठा। पोइ मूं सोचियो त उन ते कमु कजे, ऐं मुंहिंजी थीसिस आहे, हुन ते कमु आहे थियलु। पोइ उन जा मूं लेयर ॾिठा। माण्हू शायदि लोकगीत जे हिकिड़ी उन जी मानवियत ॾिसनि था, 4-5 लेयर आहिनि। तव्हां लोकगीत ॾिसंदो त उन में तव्हांखे सभ खां पहिरियां त ॿोली नज़र ईंदी, ॿोलीअ खां पोइ तव्हांखे उनजो इलाइक़ो नज़र ईंदो, जाग्राफी नज़र ईंदी, तारीख़ नज़र ईंदी, उन में माण्हू जी तव्हांखे नफ़्सियात नज़र ईंदी, इवन तव्हांखे माण्हू जा जेके पंहिंजे उन जिन सॼे बारे में जज़्बात आहिनि उहे बि महसूसु थींदा। तंहिंखां सवाइ उन में तव्हांखे सकाफ़त नज़र ईंदी, तव्हांखे जंगियूं ऐं जंगियुनि जो फ़न उन में नज़र ईंदो, ऐं तव्हांखे माण्हू जी हिक ॿिए सां जेको ऐं माण्हू जो फितरत सां इंटरेक्शन आहे उहो नज़र ईंदो। लोकगीतनि जा इहे 5-6 अहम पहलू आहिनि। मूं उनखे ॾिसी इन ते कमु कयो, ऐं हीउ उनजो सिर्फ़ु समाजियाती जाइज़ो आहे, ईअं हर पासे जो हिकिड़ो अभ्यास करे सघिजे थो। ज़बरदस्त, त इलाही सुठो कमु आहे। ऐं यकीनन तव्हांखे घणो टाइम ॾियणो पियो हूंदो। वधीक पाण कंटिन्यू कयूं था कुंदन, वधीक पाण ॻाल्हाईंदासीं, पर वक़्तु थी वियो आहे नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो पहिरियां असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं। नंढड़ी साही आहे, तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं ॾाढा ज़बरदस्त असां वटि महिमान मौजूदु आहिनि सो उन्हनि सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो हले पियो। मां चाहींदसि त घणो टाइम मां न वठां ऐं मुंहिंजा आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि खे असां घणे खां घणो वक़्तु ॾियूं। नूर अहमद झंझी साहिबु अॼु जी सोसाइटी खे कीअं था ॾिसो, अॼु जो मुआशिरो कीअं आहे ऐं असांजे मुआशिरे में जेके अॼु मसइला आहिनि, जेतिरा फ़साद आहिनि, औरतुनि जो क़त्लेआम आहे, तव्हां इन्हनि सभिनीनि इशूज़ खे कीअं ॾिसो पिया? समाज जीअं पहिरीं ॾींहं खां इवॉल्व थिया आहिनि त उन्हनि जे तब्दीलीअ खे जेकॾहिं ॾिसिजे थो त ॿ ॻाल्हियूं आहिनि जिन जे करे समाज तब्दील थींदा आहिनि, तब्दीली ईंदी आहे। सभ खां पहिरियों आहे त तव्हांजे उपत जा ज़रिया कहिड़ा आहिनि, उहो समाज छा उपाए थो, कीअं उनखे हंडाए थो, कीअं वापराए थो, इन मां आहे। जेका बि उहो उनजी उपत आहे, मीन्स ऑफ प्रोडक्शन। ॿियो मीन्स ऑफ कम्युनिकेशन आहिनि, तव्हांजा पाण में ॾे वठ जा मवासिलात जा जेतिरा ज़रिया आहिनि उहे जॾहिं तब्दील थियनि था समाज तब्दील थिए थो। त हिन वक़्तु असां वटि मां मुराद इहा आहे त असीं धरती जो हिसो आहियूं। त दुनिया में जीअं तब्दीलियूं आयूं आहिनि त हिकिड़ो दौरु सफ़ा फितरी दौरु हो, पोइ ज़रई दौरु शुरू थिए थो, पोइ सनत जो दौरु शुरू थिए थो ऐं सनत जो दौरु अॻिते अची हाणे टेक्नोलॉजी जे दौर में अची वियो आहे। त मार्केट में हिकिड़ी वॾी तेज़ी आहे, उन तेज़ी असांजे ज़िंदगीअ खे तेज़ कयो आहे, मसइलनि खे तेज़ कयो आहे ऐं माण्हू वटि ख़्याल जी एतिरी तेज़ी आहे जो माण्हू पंहिंजे ख़्याल खे रसी कोन थो सघे। उनजे करे वॾा मुंझारा थिया आहिनि ऐं समाज जा रिश्ता टुटणु लॻा आहिनि। समाज अंदरि अॻे असां वटि जेके रिश्ता हुआ, हिकिड़ो सोशल सेटअप ठहियल हो, उहो सेटअप टुटणु लॻो आहे ऐं जेका मैकनाइज़ेशन ऐं अल्ट्रा मॉडर्नाइज़ेशन या उनमें थी आहे मशीनुनि में, इवन इंटरनेट में, उनजे करे हिकिड़ो वक़्तु अॻिते 10 साल खां पोइ 20 साल खां पोइ अहिड़ो बि ईंदो जंहिंमें पोटो ॾाॾे खे शायदि न सुञाणे। थी सघे थो त पीउ लाइ बि पंहिंजी का सुञाणप ईअं करणु खपे, उहो एतिरो हुन पंहिंजे दुनिया जान हूंदुसि, नवां रिश्ता ठहनि था। हाणे इन में जेका ज़रूरत आहे इन ॻाल्हि जे मसइला इहे सभई आहिनि, पर जेके जाॻंदड़ समाज हूंदा आहिनि, शऊर भरिया समाज हूंदा आहिनि, उहे समाज इन्हनि ते वेही जहिड़ो बि दौरु ईंदो आहे उनखे जहिड़ो वाह लॻंदो आहे उनखे पुठि ॾिबी आहे, उनखे मुंहुं ॾिबो आहे, मसइलनि खे मुंहुं ॾियणु खपे। उन लाइ ओड़ा नेटवर्क सोशल स्ट्रक्चर्स ठाहिणु खपनि। असां वटि जेको अॻे स्ट्रक्चर हो, पाड़े जो चङो मुड़ुसु, ॻोठ जो चङो मुड़ुसु, पोइ वॾे इलाइक़े जो चङो मुड़ुसु, उहा जेका हुई उहा ॻाल्हि वई आहे। हाणे थोरो जीअं ॿिए नमूने जो दौरु आयो त उन में माण्हुनि जी एजुकेशन उन लेवल ताईं थियणु खपे त माण्हू पंहिंजा मसइला पाण निबेरे सघनि। दुनिया सुपर टेक्नोलॉजीअ ते वञे थी, असां पंहिंजे नाले सां गॾु सरदार लिखाइण खे का ख़ुशनसीबी सम्झूं था ऐं औरतुनि वारो मसइलो सॼी दुनिया जो मसइलो आहे। उन में असांजा मुआशिरा जीअं त इलाही पुठिते पियल आहिनि, त उन में अञा वधीक आहे त उते इहो क़त्ल वारो कमु या ॿियूं शयूं या औरत खे इवन कमोडिटी सम्झी ऐं उनखे माण्हू विकिरो, बटा सटा बदा इहे सभु मसइला आहिनि। पर उन्हनि मसइलनि जो हल तालीम आहे ऐं तालीम वसीले तरबियत आहे, शऊर आहे। औरत जे जेकॾहिं हक़नि जे बारे में का ॻाल्हि करणी आहे त मर्दनि जी एजुकेशन कजे, मर्दनि खे शऊर ॾिजे त दे कैन अकोमोडेट द विमेन। उहे उन्हनि जो हिकिड़ो पार्ट पार्सल आहिनि, उन्हनि लाइ हू ॿी का मखलूक ॿी शइ न आहिनि जो उनखे औरत था चवनि। इवन इहे लफ़्ज़ जेके औरत लाइ ठहिया आहिनि उहे बि के मान भरिया लफ़्ज़ न आहिनि, मर्दनि जा ठाहियल आहिनि। मर्दाणो मुआशिरो आहे, मर्द औरत खे ईअं पंहिंजो उहो साथी, संसार जो साथी सम्झे ऐं हुन सां ईअं हले। त इन्हनि मसइलनि खे हल करण लाइ असांखे वेही सोचणो पवंदो। जहिड़ा मसइला ऐं जेॾा मसइला आहिनि उन्हनि लाइ उन क़िस्म जो सोशल सेटअप असांखे क्रिएट करणो पवंदो त मसइला हल थींदा। जहिड़ा मसइला ऐं जेॾा मसइला आहिनि उन्हनि जेॾो असांखे उन सां सोशल सेटअप्स क्रिएट करणु। यस, ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई। अच्छा, 58 किताब हिकिड़ो तादादु आहे, माना अॼु जे नौजवान खां जेकॾहिं पुछिजे ऐं उहो चवे त मां 10 किताब पंहिंजे कोर्स वर्क खां हटी करे पढ़िया आहिनि त तॾहिं बि चइबो आहे त माशाल्लाह 10 किताब त पढ़िया अथई, भला कुझु भला प्रोसेस में आहे, पढ़े थो पियो। 58 किताब हिकिड़ो सुठो माशाल्लाह सां तादादु ऐं हिकिड़ो सुठो वक़्तु उन्हनि खे घुरिजे थो। कीअं कमु करणु स्टार्ट कयो? तव्हां ज़िक्र कयो त नंढपण खां रांदियूं कोन खेॾियूं आहिनि, किताब पढ़िया आहिनि। सो पढ़णु ऐं वरी गॾोगॾु इहा कॉन्ट्रीब्यूशन, इहा माना हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। जी हा, उनजो जेको मूंखे सम्झ में अचे थो त असां ईअं बचपन खां पढ़णु शुरू कयो। मिसाल तौरु प्राइमरी ताईं आउं तारीख़ जा उहे किताब पढ़ी चुको हुउसि जेके हिन वक़्तु बि माण्हू नथा पढ़नि। मिसाल तौरु प्राइमरी ताईं
मूं फॉल ऑफ रोमन एम्पायर बि पढ़ियो हो। अच्छा। हा, ऐं उन खां सवाइ ॿिया जेके मशहूरु किताब उहे मूं पढ़िया हुआ ऐं काफ़ी वॾनि माण्हुनि ते लिखियल प्रोफाइल्स वग़ैरह इहे सभु शयूं पढ़ियूं। वरी हाई स्कूल ताईं आयासीं, एस ताईं पढ़ियोसीं। ईअं कंदे असीं पढ़ंदा आहियूं मुसलसल। हिकिड़ी वॾी असां वटि इंटेलेक्चुअल इंस्टीट्यूशनल मेमोरी ठही। उहा जॾहिं ठही त उन हिकिड़ी ज़रूरत क्रिएट कई त हाणे उनखे शेयर कजे, यूटिलाइज़ कजे, लिखिजे। पोइ ईअं असां लिखणु शुरू कयो। ॿियो त असां एतिरो सुठो मुशाहिदो कयो। असां तक़रीबन पाकिस्तान जो मुन्नू रूरल एरिया मूं घुमियो हूंदो ऐं उन में ॻोठनि जो कमकार, थर जा सभु तक़रीबन ॻोठ, थर जो फ्लोरा फौना सभु शयूं उहे सभु ॾिठियूं। त उन मुशाहिदे इन्हनि शयुनि इहा ॻाल्हि ज़रूरत क्रिएट कई त हाणे लिखिजे। पोइ मुसलसल लिखियो आहे। जा जीअं त जल कान्हे जा जलण लाइ, ऐं माण्हुनि लाइ लिखियो आहे। जीअं जीअं तपे ॾींहुं तीअं तीअं ताणे पंध में को आगां जो नींहुं बावण बरोचन से। त लिखी वञिणो आहे। जीअं माली जो कमु मटका भरे पाणी जा ॾियणु आहे, उनमें मेवा फल फ्रूट आणणु माली जो कमु न आहे। माली खे लिखणो आहे, लिखंदो रहणो आहे बिना कंहिं इन दाद जे रिवार्ड एवार्ड जे। मूं अॼु ताईं मुंहिंजे कंहिं किताब लाइ किथे बि इनाम लाइ अप्लाई न कयो आहे, न उनखां ज़रूरु सम्झां थो। पर ऐं जीअं लिखंदो वियो आहियां, मुंहिंजो हिकिड़ो वॾो हल्को नौजवाननि जो आहे। वॾो हल्को उन में नौजवान छोकिरियूं आहिनि, यूनिवर्सिटियुनि ॿियनि पढ़नि थियूं, राब्ता कनि थियूं, किताब उन्हनि खे मोकिले बि ॾियां थो, पढ़नि था। उहे किताब पढ़नि सिखिया, उन्हनि किताब लिखिया। काफ़ी अहिड़ा माण्हू आहे जेके माल जा वाड़ा निहारींदा हुआ, चारींदा हुआ, उहो सिंध जे हुन छेड़े जा। उन्हनि पंहिंजूं लाइब्रेरियूं खोलियूं, उन्हनि यूनिवर्सिटी मां पोस्ट ग्रेजुएशन वरिती। इहे ॾिसी त आउं सम्झां थो त मुंहिंजे उन्हनि किताबनि खे वॾो मान मिलियो आहे। फारसी मौलाना रूमी जो उनजे करे आउं त फोकस कयां थो त शाह लतीफ़ सिंध जे फ़िक्र जो अॻुवान ऐं मांधार आहे। शाह लतीफ़ कंहिं बि ॿिए शाइर जो ज़िक्र न कयो आहे। 6 बैत मौलाना रूमी जे नाले सां हुन चया आहिनि। तालिब कसर सूंह सर इहा रूमीअ जी रिहाण, तालिब कसर सूंह सर इहा रूमीअ जी राहत, तालिब कसर सूंह सर इहा रूमीअ जी रूह। त मूं उन ते उन जे करे कमु कयो। त वरी हाणे सिंधी समाज में उन ते कमकार थिए थो त उहो वॾो ख़्यालु आहे। क्लासिक्स सभु दुनिया जा अचणु खपनि, असांजो सिंधी माण्हू पढ़े। मूं शेख अयाज़ ते बि कमु कयो ऐं शेख अयाज़ ते हर साल जेका नई साल असीं मल्हायूं था उन में शेख अयाज़ जे शाइरी ते या उनजे नसर ते कमकार कयूं था। ऐं हेसि ताईं 8 किताब मुंहिंजा शेख अयाज़ ते आहिनि। मूं शेख अयाज़ खे अंग्रेज़ी नज़म में तर्जुमो कयो, सिंधीअ मां अंग्रेज़ी नज़म में कयो आहे, सिंधी नज़म मां उर्दू नज़म में कयो आहे तर्जुमो, जीअं ॿियनि खे ख़बर पवे त असां वटि शाह लतीफ़ खां पोइ हेॾो वॾो बि हिकिड़ो माण्हू थियो। ऐं जंहिं माण्हू जी बि आहे ख्वाहिश हुई त सिंध दुनिया सां गॾिजे, दुनिया सिंध खे सुञाणे, नंढो खंड सॼो सिंध खे सुञाणे ॼाणे, ऐं ईअं असां अॻिते वधूं। त ईअं मुसलसिल कमु कंदो रहां थो। मुंहिंजे ॾींहं जा जेतिरा बि पल आहिनि उहे आराम खां सवाइ बाक़ी जेके घड़ियूं आहिनि उहे मुसलसिल कमु करिया। मूंखे न को कॾहिं थक थिए थो, न को हिन जी हरू भरू का मानी पाणी जी हुन रही आहे। ऐं कुझु माण्हू शोहरत लाइ लिखंदा हूंदा, रिवार्डनि एवार्डनि लाइ, पैसे लाइ, पर पाण ईअं न कयो आहे। पाण हिननि माण्हुनि लाइ, धरती लाइ, ज़मीन लाइ जेको पहुतो आहे उहो। जी हा, जी हा। न अॼु जे दौर में त कलम खे बि विकिरो थींदे ॾिसूं था, पर अव्हां त शायदि तव्हां इन शयुनि खे शुरूअ खां ई ॾिसंदा हूंदव त विकिरो थियण वारियूं शयूं त विकिरो थी वेंदियूं आहिनि। अच्छा, लतीफ़ सरकार जो जॾहिं ज़िक्र कयूं था ऐं अव्हां माशाल्लाह सुठे तरीक़े सां पढ़ियो बि आहे, कमु बि कयो आहे, त उहो लतीफ़ सरकार जा हिकिड़ो त 30 सुर कहिड़ो हिकिड़ो हिसो आहे उन सॼे रिसाले में जंहिं अव्हां जी ज़ाती ज़िंदगी ते तमामु घणो माना उहा शइ असरअंदाज़ रही हुजे? शाह लतीफ़ जे हिकिड़ो त सॼो रिसालो असांजे सॼी ज़िंदगीअ ते असरअंदाज़ थींदो रहियो। उनजे करे जो पहिरियों रिसालो असां माउ जे वाता ॿुधो। वालिद साहिबु वॾो आलिम हो, पर उनजे वाता बाद में ॿुधो। पहिरियां माउ जे वाता ॿुधो। मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि अचे थो, उहो हिते बयानु करणु चाहियां, यादगिरी आहे। त पहिरियों दफ़ो आऊं जॾहिं ॻोठु छॾे असीं किथे स्कूलिंग लाइ ॿाहिरि वियासीं हिते हाई स्कूल लाइ, त अकेले औलाद जे करे उन शाम जो जॾहिं रवाना थियासीं त मूं ॾिठो त माउ सभ खां वधीक उदास हुई। त उन हिकिड़ी सिट पढ़ी बिटाई जी त हो था पलाणी मुंहिंजो हीअं थो हीणो थिए। त उहा जो हुन पढ़ी सिट त मुंहिंजे बि अखियुनि मां पाणी किरी पियो, हुनजे बि अखियुनि मां पाणी किरियो। त शाह लतीफ़ सॼो ई असांजी ज़िंदगी ते असरअंदाज़ आहे। पर उन में मारूई जो सुर, उन में मारूई जो किरदारु ऐं मारूई जी वतन सां मोहबत, वतन जे माण्हुनि सां मोहबत, उहो हिकिड़ो न्यारे क़िस्म जो किरदारु आहे जंहिंमें जेको इश्क़ आहे पंहिंजी रिवायत छॾे गैर रिवायती ऐं सफ़ा जेके आहिनि नामुमकिन वारियूं हदूं वञी छुहे थो।
ॿिया इश्क इंसान जे तारीख़ जेके ॾिठा आहिनि उनखां हू इलाही मथां ऐं हटी करे आहे उहो। ऐं ससुई जा सुर जेके आहिनि उहे जदोजहद हलण जो हिकिड़ो ईअं आहे, मुसलसिल हिकिड़ो सफ़र आहे, त उन लाइ वॾो उत्साह ॾियनि था सभई उन जा सुर। इवन बरुए जहिड़ो सुर आहे हिकिड़े कमज़ोर माण्हू जी मोरड़ो आहे, उहो हेॾे वॾे मच्छ खे साम्हूं थिए थो, मतो आई मच्छ थुला थो थूना हाणे तो जा भाई अच तंहिं पाणी पुना ॾियणा। इहा तारीख़ ते ठपो आहे न इंसानी तारीख़ त कमज़ोर माण्हू बि वॾे माण्हूअ खे किराए हाराए सघे थो, ज़ुल्म कॾहिं बि रहणो न आहे। त भिटाई ईअं असां ते मुसलसल रहियो आहे ऐं आहे। ऐं भिटाई खां सवाइ सिंधी फ़िक्र जी का बि भवा कान्हे, हुनखे सिंधी माण्हू खे हुनखे पढ़णु खपे, सम्झणु खपे। अच्छा, हिकु नौजवान जी मूं वीडियो ॾिठी, अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, इलाही जल्दी सां यंगस्टर्स जेको आहे सो उन्हनि जूं क्लिप्स वायरल बि थी वञनि थियूं। त उन हिकिड़ी पॉडकास्ट में वेठो हो ऐं उहो चए पियो त लतीफ़ सरकार खे घटि पढ़ियो वियो आहे पर घणो सम्झो वियो आहे। उन इन ॻाल्हि खे कोट कयो त मां हुन सां ॻाल्हायो जॾहिं त मूं हुनखे चयो त न, तव्हांजी इहा स्टेटमेंट इलाही ग़लति आहे। लतीफ़ सरकार खे अॼु बि इलाही पढ़ण जी ज़रूरत आहे ऐं जेतिरो सम्झणु खपे असां न सम्झी सघिया आहियूं या असांजो समाज न सम्झी सघियो आहे। तव्हांजो छा कॉन्सेप्ट आहे, तव्हां छा था सम्झो त वाक़ई लतीफ़ सरकार खे उन तरह असां न पढ़ी सघिया आहियूं, उन तरह असां न सम्झी सघिया आहियूं? सर, हिन जो जवाबु वठंदसि। पहिरियों तव्हांजी इजाज़त साईं मां ब्रेक वठां थी। पहिरियां ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे नाज़रीन ऐं ॾाढी ज़बरदस्त गुफ़्तगू हले पई। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह बहिराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह बहिराण में। ॾाढा ज़बरदस्त महिमान मौजूदु आहिनि ऐं अॼु मां पंहिंजूं ॻाल्हियूं कोन कंदमि अवां सां, मां चाहींदसि त मुंहिंजे महिमाननि खे मां पूरो वक़्तु ॾियां। नूर अहमद जंजी साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं कुंदन कुमार असां सां गॾु मौजूदु आहिनि। अच्छा, हीअ किताबु मुंहिंजे हथ में आहे ऐं हिन में हिकिड़ो टियों नंबर जेको आहे न उहो बाब आहे, सो उन हवाले सां मां ज़रूरु ज़िक्र करणु चाहींदमि, पर पहिरीं मां क्वेश्चन करे चुकी आहियां। मां चाहींदसि त उनजो तव्हां आंसर ॾियो। ऐं असांजो समाज अॼु जो नौजवान लतीफ़ सरकार ऐं उहा जेका माना आहे उहा छा असां सम्झी सघूं था? जीअं तव्हां पहिरीं लतीफ़ पढ़ण जी ॻाल्हि कई, सभ खां पहिरियां त असां वटि जेको पढ़ण जे बारे में या सम्झण जे बारे में तासुरु आहे उहो इहो आहे त आला ख़्यालु सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेके पढ़ियल आहिनि, जेके ख़्वांदा आहिनि, लिटरेट आहिनि, पर ईअं न आहे। आला ख़्यालु सभिनी माण्हुनि लाइ। लतीफ़ सभ जो शाइर आहे, चाहे पढ़ियल हुजे या अणपढ़ियल हुजे। शाह लतीफ़ खे उन्हनि माण्हुनि पढ़ियो आहे जिन खे हिकिड़ो अखर बि स्कूलिंग उन्हनि जी न आहे, उन्हनि पढ़ियो आहे। शाह लतीफ़ उन्हनि जो माण्हू आहे, उन करे शाह लतीफ़ खे घटि पढ़ियो, घटि सम्झियो वियो आहे। ऐं बिल्कुलु उन तव्हांजे ख़्याल सां मुतफ़िक़ आहियां, हुन दोस्त जे ख़्याल सां मुतफ़िक़ न आहियां। ऐं लतीफ़ ते एतिरो कमु बि न थियो वियो आहे। वधि में वधि लतीफ़ जा हेसि ताईं छपियल 50 रिसाला आहिनि ऐं लतीफ़ ते जेके लिखियल किताब आहिनि उहे बि 1000-1200 ताईं हूंदा, जॾहिं त शेक्सपियर ते हज़ारनि में किताब आहिनि, मिल्टन ते हज़ारनि में किताब आहिनि ऐं फिरदोसीअ ते, मौलाना रूमीअ ते, फरीदुद्दीन अतार ते, शेख सादीअ ते हज़ारनि में किताब आहिनि, दुनिया जे ॿियनि शाइरनि ते हज़ारनि में किताब आहिनि। त असां वटि शाह लतीफ़ ते एॾे वॾे कमु करण जी अञा ज़रूरत आहे जो शाह लतीफ़ खे माण्हू सफ़ा इलाही हेठे तरीक़े सां सम्झनि था। शाह लतीफ़ इंसान जे रवैये जो उहो ॾाहो माण्हू आहे जेको रवैये खे उतां खां सम्झण ऐं सम्झाइण जी कोशिशि करे जितां खां इंसान जो रवैयो उथे थो। लफ़्ज़ बाद में शुरू थियनि था, तसवुर बाद में शुरू थो थिए। भिटाईअ जो हिकिड़ो बैत आहे, मूंखे त यादि अचे थो त कोथो कागर कोरिए वेठो विञाई मस ॾूर त्याई ॾस ज्याई अखर जुड़िया। पोइ हू माण्हू खे सम्झाए थो त तव्हांखे ॿिए सां कीअं इंटरेक्ट करिणो आहे, फितरत सां कीअं इंटरेक्ट करिणो आहे। भिटाई इहो असां लफ़्ज़ जेको भिटाई लाइ तव्हां बि वरितो, सॼी सिंध वठे थी, ऐं उन सां बि इख़्तिलाफ़ थो रखां त भिटाई खे सरकार न चओ, सरकारूं अचणियूं वञणियूं आहिनि। भिटाई एतिरो मुस्तक़िल आहे, एतिरो मुस्तक़िल आहे जो सरकार भिटाई जे भेट में नंढड़ी शइ आहे। भिटाई कहिड़ियुनि सरकारनि खां वॾो आहे ऐं ॾाढो उत्तम आहे। भिटाई इंसान जे रवैये जो शाइर आहे ऐं सभ जो शाइर आहे, पढ़ियल जो शाइर न आहे। भिटाई वटि कलाम आहे, दुनिया जा जेतिरा बि कलाम आहिनि, चाहे उहे मज़हबी किताब हुजनि, ॿिया हुजनि, उहे सभिनी माण्हुनि लाइ, उहे रुॻो पढ़ियल लाइ न आहिनि। आम उबतो तासुरु आहे त को इहो वॾो पैगाम
पढ़ियल लाइ हूंदो आहे, न जेको बि हिते जीवन वठी अचे थो, जंहिंखे ज़िंदगी मिली आहे, उनखे इन शइ जी ज़रूरत आहे। भिटाई सभिनी जो शाइर आहे, सभिनी खे सम्झणु खपे। भिटाई आवाज़ आहे, सिंध जी सदा आहे, पढ़ाॾो सोई सॾु वरो वाईअ जो जे लहें, हो आगे ई गॾु ॿुधण में ॿ थिया, सभिनी खे ॿुधणु खपे। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, मूं हिन किताब जो बि ज़िक्र कयो, थरी लोक गीतनि जो समाजियाती अभ्यास, हिन में 3 नंबर जेको आहे बाब मूंखे नज़र आयो, जंहिंजो टाइटल आहे थर जो समाज। सो थर जो समाज भला तव्हां कीअं ॾिठो आहे? तव्हां पाण थरी आहियो ऐं थर जी उहा सरज़मीन जेका हमेशह वेलकमिंग बि रही आहे, ऐं असां उते जा तमामु घणा इशूज़ बि ॾिसूं था। एग्ज़ैक्टली 3 बाब थर जो समाज आहे। सो मां चाहींदसि हिन वारे सां थोरो जेको ज़िक्र कयो। जीअं त तहक़ीक़ कई, हुन में थर जी तारीख़ बि अचणी आहे, थर जो समाज बि अचिणो आहे, थर जो लोक अदब बि अचिणो हो। त थर जो समाज शुरूआत में सफ़ा बिल्कुलु नेचुरल रहियो आहे, पोइ एग्रो पेस्टोरल रहियो आहे, हाणे एग्रो पेस्टोरल खां वधंदे अॻिते थोरो नौकिरीअ जो कमु, थोरो घणो ॿियो कमु उन में अचे थो, पर अञा ताईं या त लाइव स्टॉक आहे, वॾे वॾो इकोनॉमीअ जो ज़रियो, या उन में अञा पोखी वग़ैरह थिए थी, जेतोणीकि ॾुकार अचनि था। पर थर जो समाज इंतिहाई फितरत जो घणघुरो समाज रहियो आहे सदियुनि खां वठी, ऐं उन में जेका अॼु खां तक़रीबन 3000 साल अॻु ख़ुशहालीअ जी तारीख़ मिले थी, उन ख़ुशहालीअ जे करे थर जे ज़हन में ख़ुशहाली रही आहे। चाहे उन वटि इक़्तिसादी ख़ुशहाली न बि हुई, त बि थर में तव्हांखे एॾनि ॾुकारनि, मुसीबतुनि, मुश्किलातुनि सभिनी जे बावजूदु हिन वक़्तु बि ज़ीरो क्राइम आहे, जंहिंखे हक़ीक़ी क्राइम चइजे उहो को बि न आहे। ईअं ई माण्हू पाण में जहिड़ा अॼु बि पिनण जो अमल घटि में घटि आहे। सिर्फ़ु जेके अर्बन सेटलमेंट्स ठहियूं आहिनि, उते इन कम्युनिकेशन जे करे कुझु उहो रवाजु आयो आहे, माण्हू रोडनि ते तव्हांखे नज़र ईंदा, पर थर जो माण्हू पिनण खे बि ग़लति सम्झे थो। थर जो समाज हिन वक़्तु सॼी दुनिया जी, आऊं इहो ऑन एयर थो वञे, हुनजे करे चवां थो ऐं दावा ते बीठो आहियां त जेकॾहिं का सिविल सोसाइटी सुठे में सुठी आहे, सिविलिटी आहे, त उहो थर आहे। उते तव्हांखे, तव्हां ॻोठनि में हली वञो, तव्हांखे माण्हू महिमान नवाज़ी कंदा, माण्हू तव्हां जूं अमानतूं रखंदा, माण्हू तव्हांखे मान ॾींदा, माण्हू तव्हांखे पंहिंजो सभु कुझु ॾींदा। हा, उते इहे मसइला आया आहिनि। मसइला इन जे करे आया आहिनि जो उते बि हिकिड़ो समाज में सोशल नेटवर्क्स हुआ, पंचायतूं या इन क़िस्म जो को कमकार माण्हुनि जो पाण में हूंदो हो, जंहिंमें मुशावरत थींदी हुई, ॻाल्हि ॿोल थींदी हुई, मसइला निबेरबा हुआ। हाणे जीअं त समाज में मीन्स ऑफ कम्युनिकेशन तब्दील थिया आहिनि, उते टीवी आई, उते मोबाइल फ़ोन आयो, उते रोड रस्ता आया आहिनि, उते तेज़ ट्रांसपोर्ट आई आहे, उते छोकिरा पढ़िया, यूनिवर्सिटियुनि विया आहिनि, कया आहिनि, त हाणे उते हिकिड़ा कुझु वैक्यूम्स पैदा थिया। उन्हनि वैक्यूम्स खे भरण लाइ शयूं न आहिनि। उते डेवलपमेंट जी बि ॻाल्हि थिए थी, डेवलपमेंट बि अचे थी, पर हिन वक़्तु दुनिया जो जेको डेवलपमेंट जो तस्वर आहे, उहो को एॾो माहौल दोस्त या इंसान दोस्त ईअं न आहे। सॼी दुनिया में ही वॾियूं उबक पर माड़ बिल्डिंगूं ठहनि पियूं, सुभाणे छा दुनिया जो हशर थींदो, दुनिया ॾिसे थी, कॾहिं कॾहिं जंगियूं लॻनि थियूं, त उन में ख़बर पवे थी। त थर जो मुआशिरो, थर जी सकाफ़त जेका आहे, उहा तमामु सुठी रही आहे ऐं रहंदी ईंदी। थर जो माण्हू तव्हां ॾिसंदो त ॾुख में जेकॾहिं उहो लॾे बि थो ॾुखियनि ॾींहंनि में, त बि वाहिद दुनिया जे खिते जो माण्हू आहे जेको वरी वापसि अचे थो, वरी वापसि अचे थो। हुनखे पंहिंजी धरतीअ सां तमामु घणो प्यारु आहे। एतिरो धरतीअ सां प्यारु कंदड़ ॿियो माण्हू ईअं न आहे। सो असांखे इन्हनि चंद मसइलनि जे बावजूदु थर जी धरती में इहा उमेदु आहे त जेकॾहिं दुनिया को सिविलिटीअ जो मॉडल ॾिसणु चाहे थी, त अॼु बि थर आहे। न, इनमें को शक कोन आहे, इनमें को शक न आहे। थर जो स्टूडेंट इलाही कॉम्पिटेंट थिए थो, हुनखे ख़बर आहे त हिकिड़ो रस्तो आहे, तालीम जे ज़रिए ई आउं ॿाहिरि निकिरंदुसि। त इहा ॻाल्हि बि बिल्कुलु दुरुस्त कई त उते असांखे क्राइम नज़र नथो अचे। अॼु असां जेको आहे सो जॾहिं उत्तर वारे पासे खे ॾिसूं था त असांखे इलाही सारा क्राइम्स नज़र अचनि था, ऐं उन ई जॻह ते असां वरी सिंध वारो पासो थर ॾिसूं था त असांखे पुरअमन नज़र अचे थो। अच्छा कुंदन, मां थोरो तव्हांजे कम जे हवाले सां असां ॻाल्हाइणु चाहींदमि। डिजिटल क्रिएटर आहियो, तव्हां छा सम्झो था त हिन कम जी केतिरी वैल्यू आहे? ऐं यूट्यूब जो बि ज़िक्र थियल आहे, अॼु जूं एप्लीकेशन्स बि खोड़ सारियूं पाण वटि मौजूदु आहिनि, ऐं तव्हां यूथ मेंबर सां खोड़ सारनि नौजवाननि सां बि मुखातिब आहियो, छा चवणु चाहींदो, पंहिंजे कम जो कीअं ज़िक्र कंदव? ऐं पंहिंजे कम जो ज़िक्र ईअं कंदुसि त असीं जेको बि कमु कयूं पिया, इहो लॉन्ग टर्म आहे, शॉर्ट टर्म न आहे। जेके नौजवान कमु कनि था, इहे शुरू में त वॾी हाइप क्रिएट कनि था, ऑडियंस बि गेन कंदा, पर उहो कुझु ॾींहंनि लाइ हूंदो आहे, पोइ उहो ख़तमु थी वेंदो आहे। असांजो जेको कमु आहे उहो लॉन्ग टर्म आहे। असीं यूट्यूब ते वीडियोज़ ठाहींदा आहियूं, वॉइस ओवर ॾींदा आहियूं, त जीअं तव्हांखे ॿुधायो त माण्हू पढ़नि सिखनि।
असां उन में पढ़णु सेखारियूं पिया ऐं जेके असांजो एप्लीकेशन्स आहिनि उन्हनि में बि इहो साॻी शइ हूंदी आहे। शाह लतीफ़ जा सभई सुर हूंदा, उन्हनि जी पढ़णी हूंदी, उन्हनि जी मानिया हूंदी ऐं जेके ॾुखिया अखर आहिनि उन्हनि जो सही उच्चार सही मानिया बि हूंदी ऐं उन्हनि सां गॾोगॾु असीं ॿारनि जे लाइ बि कमु कयूं पिया त जीअं नंढा ॿार शुरू खां ई नंढे आहिनि त उहे बि सही नमूने सां पढ़णु सिखनि। ऐं ॿियो त जेको हींअर रिसेंटली असीं कमु कयूं पिया जेको ऑन स्क्रीन अचे पियो, जीअं अवां वटि इहो किताबु पियो आहे असांजो थरी लोकगीतनि जो समाजियाती अभ्यास, असीं डेली हिकिड़ी वीडियोज़ ठाहींदा आहियूं जंहिंमें असीं लोकगीत आहे इहो पढ़ी ॿुधाईंदा आहियूं त इहो लोकगीत कंहिं ठाहियो, कीअं ठहियो, इन जा लफ़्ज़ छा आहिनि, इन जी छा माना। ऐं ॿियो असांजे थरी लोकगीतनि जी ख़सूसियात इहो आहे त इहो सभई लोकगीत औरतुनि लिखिया आहिनि ऐं इन्हनि जो को बि कॉपीराइट कोन्हे, कंहिंजो नालो न आहे त फलाणे ठाहियो या फलाणे, इहो सिर्फ़ु औरतुनि ठाहिया आहिनि। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। पंहिंजे कम खे केतिरो भला इंजॉय कंदा आहियो? आउं त ॾाढो ख़ूब इंजॉय कंदो आहियां। जी हा, ऐं जीअं असांजा नौजवान आहिनि उहे अॼुकल्ह हिकिड़ो ट्रेंड आहे त इंग्लिश मोटिवेशनल बुक्स पढ़ंदा आहिनि ऐं इंग्लिश बि ॾाढी थोरी ॾुखी ज़बान बि आहे, असां नौजवान दोस्त सम्झी न सघंदा आहिनि ऐं उन्हनि खे रिकमेंड कंदुसि त शेख अतार जो हिकिड़ो किताबु आहे जंहिंजो साईं तर्जुमो कयो आहे पंधनामो, उहे पढ़नि त बहितरु आहे। त उन में सेखारियो वियो आहे त अवी रिलेशनशिप कीअं ठाहियो, समाज में कीअं हलो, दोस्ती कीअं कयो, दुश्मनी कीअं कयो, उहा हर शइ सेखारी वई। ऐं त नौजवान खे उहो रिकमेंड कंदुसि त इहो साईं जो लिखियलु किताबु पंधनामो ज़रूरु पढ़नि। ज़बरदस्त, तमामु सुठो तमामु सुठो। अच्छा सर, अॼु जो असां अॼु जे समाज जे हवाले सां बि ज़िक्र कयोसीं ऐं मां चाहींदसि त आख़िर में अवां थोरो ऐड कंदा हलो, छो त अवी घटि टाइम ॾेई सघो पिया, ॿिया महिमान असांजा वेटिंग रूम में वेठा आहिनि। अॼु जी सिंध जेका आहे उनखे छा जी ज़रूरत आहे, अॼु जे समाज खे कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे? मिठाई साईं जो हिकिड़ो मशहूरु बैत आहे ऐं वरी बि ॻाल्हि खे उतां शुरू कंदुसि। असां वटि फ़िक्रु ॿियो न आहे, बसि उहो ई आहे। सॼी सिंध में जेकॾहिं का शइ रहण वारी आहे त वखर सो विहाउ जो पई पुराणो न थिए, वेचींदे विलात में ज़रूरत थिए ज़ाए साका हड़ हलाए आगे जंहिंजे उभे। सिंध जो नौजवान ख़ासि करे, छाकाणि त उनजो दौरु आहे ऐं सिंध जो नौजवान इंतिहाई गुणाइतो नौजवान आहे, जहिड़ो तहिड़ो नौजवान न आहे। सिंध जे नौजवान जेकॾहिं जॾहिं उथी पवंदो त उन सां दुनिया जो को बि नौजवान मुक़ाबिलो करे न सघंदो। उहो रुॻो दुनिया खे ॾिसे, पढ़े ऐं हिते वेठो आहे त हिते आस पास जेतिरी बि उनजी आहे उनखे ॾिसे। सिंध जो नौजवान दुनिया जेॾांहुं वञे पई उन दुनिया जे मॉडल खे ॾिसे ऐं पंहिंजी शक्ल उन में ॾिसे त किथे बीहंदो वञे। छाकाणि त शाहलत दुनिया में तरक़ीअ जा ॿ मॉडल आहिनि, हिकिड़ो आहे आलमगीरियत आहे, ॿियो आलम पसंदी आहे। आलमगीरियत मार्केट जो मॉडल आहे जेको सभु शयूं खाई टपड़ मेड़े रुॻो मुनाफ़ा गर्दी करे थो। मिठाई जो मॉडल आलम पसंदी आहे, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करे। सिंध जो नौजवान उन आलम पसंदीअ जे मॉडल खे खणी दुनिया में मुतारिफ़ कराए त दुनिया जे जेके कुदरती वसीला आहिनि उन्हनि जे खापे में को तवाज़ुन अचे, जीअं असीं सभु तरक़ी बि करे सघूं, उन्हनि खे हंडाए बि सघूं ऐं असांजी बका यकीनी थिए। न त इहो न थींदो त असां वटि असांजे टिजोड़ियुनि में केतिरो मुनाफ़ो आहे, केतिरा डॉलर आहिनि, केतिरी करंसी आहे, उहा क्रिप्टो करंसी हुजे या ॿी का हुजे, पर नेचुरल रिसोर्सिस उनखां भला आहिनि। पाणीअ जी को बि बदल न आहे। हिकिड़ो गिलास पाणीअ जो करोड़नि डॉलरनि में नथो मिली सघे जेकॾहिं दुनिया मां ख़तमु थी वञे। हवा जी पंहिंजी अहमियत आहे, तेल जी पंहिंजी अहमियत आहे, धरती जी पंहिंजी अहमियत आहे। त सिंध जो नौजवान हींअर जीअं हुनखे ॾिसां थो इंतिहाई पढ़ंदड़ आहे। हुन उहे सभु पुराणो जेको सिलसिलो हो उनखे छॾे हिकिड़ी पंहिंजी नई वाट खई आहे। उनजे करे उन मां मूंखे उमेदु आहे ऐं सिंध जे नौजवान लाइ ऐं शेख अयाज़ जा ॿ लफ़्ज़ वरी चवंदुसि, नए दौर जो माण्हू आहे। हिकिड़ो त हू पहिरियां वार्निंग ॾिए थो त जे तो अञा न जातो आहे केरु देसवासी, तुंहिंजो जनम अजायो तुंहिंजी मिठी अणासी, आया विया सिकंदर सेवण अञा हुते आहे, हू खीर थर ॾिस खड़ो आहे, वेंदा रहिया विनासी, ॻाढ़ा गबरू सिंध जा, तूं ई मुंहिंजो ख्वाबु, तूं ई आहे जवाबु सदियुनि जे सुवाल जो। सो असांजे समाज जो जेको अॻुवान आहे, असांजो नौजवान, उहो इंतिहाई गुणवान आहे, सुठो आहे। उनजे थोरी घणी तरबियत जी ज़रूरत आहे। जेको बि वॾी उमिरि वारो या तजुर्बे वारो नसुल वेठो आहे उहो हुनजी करे ऐं हुनखे अॻियां बीहारे। हीउ दौरु उन्हनि माण्हुनि जो आहे त सिंध बि ख़ुशहाल थींदी
असां सॼी दुनिया खे ख़ुशहाली जो पैगाम ॾेई सघूं। बिल्कुलु ज़बरदस्त ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में माशाल्लाह तव्हां ॻाल्हायो आहे, ॾाढो ज़बरदस्त। अॼु जी डिस्कशन असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो। कमेंट्स वठंदमि तव्हां खां ज़रूरु, सुबुह मेहरान खे कीअं तव्हां ॾिठो आहे, मेहरान टेलीविज़न खे कीअं ॾिठो आहे, ख़ासि तौर ते सुबुह मेहरान में मौजूदु आहियो, छा चवणु चाहींदव? असां सुबुह मेहरान में काफ़ी वक़्त खां ईंदा रहंदा हुआसीं, पर हींअर गुज़िरियल साल 2 साल खां हिकिड़ी विथी अची वई, असां मुसलसल हिते ईंदड़ हुआसीं। सुबुह मेहरान हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम आहे जंहिंखे हर उमिरि जो माण्हू ॾिसे थो ऐं उन ते उन मां कुझु न कुझु पराए थो, उनखे नयूं ॻाल्हियूं मिलनि थियूं, उनखे विंदरूं बि मिले थी, उन सां गॾोगॾु तालीम बि मिले थी ऐं उन सां गॾोगॾु जुड़े थो माण्हू पाण में। तव्हां असीं सभु ॻाल्हायूं वेठा, असांखे सॼी सिंध मां जितां माण्हू ॾिसनि वेठा, असीं पाण में जुड़ियल आहियूं। हो माण्हू वरी कमेंट कंदा त पंहिंजो फीडबैक ॾींदा। ॿिए माण्हू खे सुभाणे उत्साह कंहिं यंग छोकिरीअ खे थींदो त आउं बि तारा वांगुरु वेही ईअं ॻाल्हाए सघां थी, वेठी आहे कुंदन वांगुरु कंहिंखे ईअं थींदो त आउं बि वेही उते वञी मुंहिंजी ॻाल्हि खे उते रखी सघां थो, त ईअं उत्साह आहे ऐं इहो तमामु सुठो कमु आहे, हिनखे जारी रहणु खपे। त सुबुह मेहरान आहे, मेहरान जो सुबुह सदाईं सुठो हूंदो आहे। जी सर, थैंक यू सो मच, तव्हां आयो, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। पहिरीं न्यूज़ ब्रेक जो टाइम थियो, असां न्यूज़ ब्रेक जी तरफ़ जल्दी वधूं था, न्यूज़ ॿुधी ऐं पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं असांजो जेको डिस्कशन हलियो आहे ॾाढो ज़बरदस्त हलियो आहे। नूर अहमद जंजी साहब असां सां गॾु मौजूदु हुया, कुंदन कुमार असां सां गॾु मौजूदु हुया। चाहींदा आहियूं त नौजवाननि खे सीनियर्स सां गॾोगॾु चांस ॾियूं ऐं जॾहिं डेफिनेटली उन्हनि खे हिकिड़ी स्क्रीन मिले थी ऐं पंहिंजे कम जे हवाले सां जॾहिं हू ॻाल्हाइनि था ऐं हिकिड़ी ऑन रिकॉर्ड हिकु शइ तव्हां सभिनी नाज़रीन ताईं पहुचंदी आहे त पोइ जेको नौजवान वेठो हूंदो आहे, जेको पंहिंजे कम जे हवाले सां ॻाल्हाईंदो आहे, त पोइ हुनखे हिकिड़ी एप्रिसिएशन बि मिले थी, हुनखे कॾहिं का कॉल बि अची वेंदी आहे त हा दा तव्हांखे ॾिठोसीं, अदी तव्हांखे ॾिठोसीं स्क्रीन ते, तव्हांजे कम जे हवाले सां ॿुधोसीं। ऐं पोइ वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको माण्हू यंग हुजे थो ऐं सुठे तरीक़े सां कमु करे थो त हू चाहींदो आहे त अञा असां ख़ूबसूरत तरीक़े सां पंहिंजो कमु कयूं। असीं ई सभु ॼाणूं था त जॾहिं असां किताबनि जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं असां उन गुलनि जी ख़ुशबू जी ॻाल्हि कंदा आहियूं, उन ई तरह जॾहिं असां किताबनि जी ख़ुशबू जी ॻाल्हि कंदा आहियूं त असां ख़ूबसूरत ज़हननि जी ॻाल्हि कंदा आहियूं, शऊर वारनि ज़हननि जी ॻाल्हि कंदा आहियूं। त पढ़ाई सां गॾोगॾु ज़ाहिरी ॻाल्हि आहे स्पोर्ट्स बि ॾाढी ज़रूरी हूंदी आहे ऐं पाण ॾिसंदा आहियूं त उहे ॿार जेके रांदि बि खेॾंदा आहिनि ऐं उन्हनि खे माना सुठियूं उन्हनि जूं एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि पढ़ण सां गॾोगॾु, त हू ॾाढा घणा एक्टिव हूंदा आहिनि ऐं ॾाढा क्रिएटिव हूंदा आहिनि। पर उहो ॿार जंहिंखे घणो बाउंड रखियो वञे, सिर्फ़ु पढ़ायो वञे, कॾहिं कॾहिं उन ॿार खे असां जेको आहे न घणो डिस्टर्ब ॾिसी रहिया हूंदा आहियूं। त ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त जेको स्कूलिंग वारो टाइम हूंदो आहे, जॾहिं स्टूडेंट तव्हां हुजो था, उहो कॉलेज हुजे, यूनिवर्सिटी हुजे, त गॾोगॾु पढ़ाई सां एक्टिविटीज़ बि सुठियूं हुजणु घुरिजनि। सो हिन तरफ़ असांजा जेके आयल मौज़िज़ महिमान आहिनि स्पोर्ट्स जे हवाले सां उन्हनि जो कमु आहे। पहिरियों मां उन्हनि जो तारीफ़ कराइणु चाहींदमि। एस एम नदीम साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, सीनियर डायरेक्टर फिज़िकल एजुकेशन एनालिसिस, ॾाढी सुठी हूंदी आहे, ज़बरदस्त हूंदी आहे ऐं अक्सर असांजे प्रोग्राम्स में डिफरेंट स्क्रीन्स ते इन्हनि खे असां अपीयर थींदे ॾिसंदा आहियूं। सर तव्हांखे वेलकम चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैव अ गुड मॉर्निंग। थैंक यू। कैसे हैं आप? ठीक है, माशाल्लाह जी, ज़बरदस्त। अच्छा जी जनाब, उन खां अलावा असां सां गॾु जेको आहे सो फर्स्ट क्लास क्रिकेटर मौजूदु आहिनि, द वन एंड ओनली अदनान ताज मलिक साहब, आपको मैं वेलकम करती हूँ। अस्सलाम वालेकुम। कैसे हैं आप? ठीक है। अच्छा जी जनाब, पाण कॾहिं जेको आहे सो अमेरिका में हूंदा आहिनि, कॾहिं कहिड़े मुल्क में हूंदा आहिनि, त कॾहिं वरी जेको आहे सो जनाब पाण पाकिस्तान में बि मौजूदु हूंदा आहिनि। सो हिन वक़्तु आई थिंक रिसेंटली तव्हांजो जेको आहे सो अमेरिका आपका जाना हुआ था, कैसा एक्सपीरियंस रहता है? मतलब बाहर के कंट्रीज आते जाते रहते हैं, फिर अपना मुल्क तो अपना ही होता है। हाँ एग्जैक्टली, मैंने आपको लास्ट शो में भी यही कहा था कि पाकिस्तान मेरे काफ़ी चक्कर लग जाते हैं, लोग वैसे जाते हैं तो काफ़ी अर्सों के बाद आते हैं। तो इसी साल अभी 5 महीने हुए हैं, दिस इज़ माई 3rd ट्रिप, कि मेरी मोहब्बत है पाकिस्तान से और मैं बार बार आना चाहता हूँ। जैसे जाता हूँ तो एक दिन गिन रहा होता हूँ कि यू नो व्हाट, कि 3-4 महीने गुजरे और आप पाकिस्तान आए, और ख़ासतौर पे जहाँ से आप बड़े हुए हैं, हैदराबाद शहर से जहाँ पैदा हुए हैं, तो उसकी मोहब्बत तो है ही। हाँ, वो जो कनेक्टिविटी होती है ना, वो तो खींच के ही लाती है इंसान को। अच्छा जी एस एम नदीम साहब, असां थोरो जेको आहे न पहिरीं पाकिस्तान ऐं बांग्लादेश जी टेस्ट सीरीज़ जे हवाले सां ॻाल्हाइणु चाहींदासीं अॼु प्रोग्राम में। मैं चाहूँगी कि आप अपने रिव्यूज़ दें। देखिए, हमने लास्ट प्रोग्राम में जो वो पहले टेस्ट के हवाले से बात की थी, जी हाँ, वो तो पाकिस्तान हार गया बांग्लादेश से, और सेकंड टेस्ट जो अब चल रहा है उसका आज मेरे ख्याल से 3rd डे,
उसमें भी जो वो काफ़ी पोजीशन पाकिस्तान की डाउन है इस वक्त, जो नज़र आ रहा है। बाकी ये देखें, क्रिकेट एक ऐसा खेल है कि जो ग्लोबलाइज हो गया है पूरी दुनिया के अंदर, जो है वो तमाम मुल्क जो है एक से एक जो मकसद लीग्स करवा रहे हैं, फिर वो क्रिकेट के ऊपर काम कर रहे हैं बहुत ज़्यादा। अभी देखें इंडिया और पाकिस्तान का मैच, अगर आप गूगल पर जाएं, अगर आप सर्च करेंगे व्यूअरशिप के हवाले से, तो दुनिया की जो 5 टॉप स्पोर्ट्स है उसमें अगर आप देखेंगे तो तीसरे नंबर पर पाकिस्तान और इंडिया का मैच नज़र आएगा आपको। मतलब इतना लोग देखता है इस पाकिस्तान और इंडिया के मैच को। और क्रिकेट के हवाले से मैं बात करूं एशियन कॉन्टिनेंटल में, तो तमाम टीमें बैलेंस है। लोग कहते हैं ना बांग्लादेश हल्की टीम है, श्रीलंका ऐसी टीम है, फलानी टीम है, ऐसा नहीं है। आप ज़रा सी आप वीकनेस दिखाते हैं, लूप होल देते हैं, तो फिर आपको जो वो मार पड़ती है। तो ऐसे पाकिस्तान की तरफ से अभी टीम के वो कुछ नए प्लेयर्स हैं, फिर सरफराज अहमद नए आए हैं, फिर और दीगर लोग आए हैं, तो एक टीम का जो मकसद रिवाइव हो रहा है मेरे हिसाब से। तो उसमें ये कि डेफिनेटली जो है आपको जो है वो अपनी खामियों का, कोताहियों का पता लगेगा कि कहाँ पर हम लैग कर रहे हैं। तो अभी बस दुआ ही कर सकते हैं कि पाकिस्तान जो है वो बांग्लादेश को हरा दे, कोई आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस आए 2-4 प्लेयर्स की, तो फिर हो सकता है। अदरवाइज जो है बहुत मुश्किल है कि पाकिस्तान जो है वो ये मैच बचाए, ड्रा भी कर पाए। जी बिल्कुल सही कहा आपने। अच्छा जी, अदनान ताज मालिक साहब, आप कैसे देख रहे हैं अगर हम पाकिस्तान और बांग्लादेश की टेस्ट सीरीज़ के हवाले से बात करें तो? देखिए, ये एक्सपेक्टेड था, ये एक्सपेक्टेड। मैं प्लेयर्स को कभी भी ब्लेम नहीं करता, मैं हमेशा मैनेजमेंट लेवल को, क्योंकि हर चीज़ ऊपर से आती है। बिल्कुल। आपने सरफराज को हेड कोच बनाया, किस बेस पे बनाया? हमें कोई शक नहीं है उनकी परफॉर्मेंस पे जो उन्होंने पाकिस्तान के लिए सर्व किए हैं, लेकिन एज अ कोच उन्होंने क्या काम किया? असद शफीक सिलेक्टर्स में थे, अब आपने उनको बैटिंग कोच बना दिया। दोनों का ताल्लुक कराची से है, ठीक है। अब लड़के हैं और उनकी जो 7-5 लड़के टीम में हैं जो बाबर के साथ और सरफराज के साथ और असद शफीक के साथ पिछले 5-10 सालों से खेल रहे हैं। तो ये कॉन्फ्लिक्ट मेरा ख्याल नहीं होना चाहिए। और जो नदीम भाई ने बात की है मैच की पाकिस्तान और बांग्लादेश की, तो आई डोंट थिंक सो कि ये मैच बचेगा या ड्रॉ भी होगा। लेकिन असल प्रॉब्लम जो है वो प्लेयर्स का नहीं है, असल प्रॉब्लम है मैनेजमेंट का, जो उनको लेकर आए। बिल्कुल। और अगर ये सिलसिला इस तरह ही चलता रहा, हम लोग सब इस तरह बातें कर रहे हैं, नदीम भाई तो काफी अर्से से इस टॉपिक पे बातें कर रहे हैं, लेकिन ये सिलसिला अगर आज नहीं रुका जी तो फिर शायद कभी नहीं रुकेगा। सही, किसी हद तक ये बात बिल्कुल ठीक है। और नदीम साहब, आप भी इसी तरह आप भी आई थिंक सोचते होंगे कि हमारी मैनेजमेंट अगर अच्छी हो जाए तो हमें रिजल्ट, जाहिर सी बात है, आउटपुट वो हमें नज़र आएगा। देखिए, डेफिनेटली मैं हमेशा से एक ही बात करता हूँ कि चेहरे अगर बदलते हैं तो आपका सिस्टम बदलना नहीं चाहिए। आप सिस्टम को सेंट्रलाइज कर दें, ठीक है। दुनिया में आप दीगर मुल्कों को देख लें, चाहे उनकी स्पोर्ट्स हो या दीगर चीज़ें हो, उनके सिस्टम नहीं बदलते। हमारे यहाँ लोग बदलते हैं, सिस्टम भी बदल जाते हैं, ठीक है ना। वो मुझसे अपनी पसंद, मुझे ये अच्छा लगता है, मुझे ये अच्छा लगता है। भाई अच्छा लगने को नहीं होता है, कुछ चीज़ें होती हैं जो सेंट्रलाइज होती हैं, यूनिवर्सल होती हैं, वो आपने लेकर चलनी होती हैं। तो हमारे कितने तो चेयरमैन तब्दील हुए हैं, आप देखें पिछले 10-12 साल के अंदर, कि वो कभी नजम शेट्टी, कभी रमीज़ राजा, तो कभी ज़का अशरफ, कभी मोहसिन नकवी। तो ये अगर लोग चेंज होते हैं तो फिर वो नीचे वाले लोग भी, चीफ सेलेक्टर भी चेंज हो जाते हैं, सेलेक्टर्स भी चेंज हो जाते हैं, कोचेज भी चेंज हो जाते हैं। तो उस पर कहीं ना कहीं जाके, जैसे अदनान भाई ने बात की है, प्लेयर्स के ऊपर बहुत ज़्यादा असर पड़ता है, प्लेयर्स की परफॉर्मेंस पे। अब कभी कोई प्लेयर जो है वो मकसद फेवरेट होता है, कभी कोई होता है, तो वो प्लेयर्स की जो वो अप एंड डाउन होती है, फिर उनकी परफॉर्मेंस में भी फ़र्क आ जाता है। तो चेहरे बेशक बदल जाएं, लेकिन सिस्टम एक ही होना चाहिए, वो आप एक बना दें, मुनज़्ज़म तरीके से हो और उसका आउटकम भी हो, मतलब कोई रिजल्ट भी मिले, वो सिस्टम बेहतर है। ये नहीं कि आप रोजाना एक नया एक्सपेरिमेंट करते हैं, जैसे ग्रेड 2 में वो गोल्ड और सिल्वर का। तो आप एक्सपर्ट कब बनेंगे? सही बात है। बिल्कुल। आप देखें ना, जब फिर दोबारा से स्टार्ट करना पड़ता है आपको चीज़ों को। अगर सिस्टम में तब्दीली आती है तो फिर आप दोबारा से स्टार्ट करते हैं, फिर दोबारा से वर्कआउट करते हैं, फिर चीज़ें ढूंढते हैं, फिर लोग लाते हैं, टैलेंट होता है, ये सारी चीज़ें। तो सिस्टम जो है वो एक ही रहे, बेशक लोग आते जाते हैं। जी मालिक साहब, आप क्या कहना चाहेंगे? मतलब दुनिया में किस तरह होता है, लाइक अगर कोई चेहरा बदल रहा है और पोजीशन चेंज हो रही है, लेकिन सिस्टम को आप किस तरह देखते हैं? देखिए, दुनिया में तो सारी चीज़ें मेरिट पर होती हैं, एक्सेप्ट हमारी कंट्री के। हम अपनी नेबरहुड कंट्री की बात नहीं करेंगे, हम सिर्फ अपने पाकिस्तान की बात करते हैं और ब्रॉड की बात करते हैं, ठीक है। तो वहाँ पे तो सारी चीज़ें मेरिट पर होती हैं। अगर कोई मैथ का प्रोफेसर चाहिए तो वहाँ पे केमिस्ट्री का प्रोफेसर हाइट नहीं होता, बिल्कुल। लेकिन हमारे पाकिस्तान में 90% लोग इसी तरह ही काम कर रहे हैं। क्रिकेट से हमारा ताल्लुक है तो हमसे पीसीबी की बात करेंगे, तो पीसीबी में ऐसी है, नॉन क्वालिफाइड लोग हैं, और जब आप नॉन क्वालिफाइड लोग रखेंगे, आप कोचिंग स्टाफ हो चाहे कुछ भी हो, उनका कितना ही बड़ा क्रिकेट कैरियर हो, मिसबा की मिसाल देख लें आप।
मिसबा साहब कितना अर्सा रहा है, लेकिन कोई क्रिकेट का उनका एक्सपीरियंस नहीं था, कोचिंग का, उन्होंने बिल्कुल सब कुछ मेरा ख्याल है अच्छा नहीं हुआ। फिर हफीज साहब आए, राइट, मोहम्मद हफीज साहब आए, वो भी नहीं रुके, वो भी चले गए। अब वहाब रियाज साहब आए, वो उन्होंने भी कोई भी उनका कोचिंग का एक्सपीरियंस नहीं था। अब अपने सरफराज साहब को इतना अपने राइट हैंड बना दिया है हर चीज़ में कि आप कोचिंग भी, आकिब जावेद हैं। तो मतलब ये है कि आपको क्वालिफाइड होना, और हमारे वहाँ पे तो हर चीज़, मैं मैनेजमेंट लेवल पे कंपनी ऑन करता हूँ अमेरिका में, तो हमारे पास तो काफ़ी लोग काम करते हैं, तो सारे लोग क्वालिफाइड हैं। जिस चीज़ के लिए हमें बंदा चाहिए होता है हम उसको ही हायर करते हैं, हम उसको नहीं हायर करते कि जो उसमें उसकी क्वालिफिकेशन नहीं है, चाहे वो कोई भी बंदा हो। तो ये एक मेरिट का फुकदान है। अगर जहाँ जिस दिन हम लोगों ने ये सब देखना शुरू कर दिया और फर्स्ट पाकिस्तान, आपकी प्रायोरिटी पाकिस्तान होना चाहिए, पर अनफॉर्चुनेटली हमारे जो प्लेयर्स हैं वो ज़्यादातर अपने लिए खेलते हैं, पाकिस्तान के लिए नहीं खेलते। वही कोचेज़ हैं बांग्लादेश की टीम के जो पाकिस्तान में कोचिंग करके गए, लेकिन हमने उनसे नहीं सीखा सीनियर से, लेकिन बांग्लादेश सीख रहा है। हाँ, फास्ट बॉलर वही था, हेड कोच वही था। तो आप ये देखें ना, ये क्या है, इसका मतलब ये है कि हम अपने सीनियर्स की इज्जत नहीं कर रहे, या जो कोच हम लेकर आ रहे हैं बाहर से उसकी इज्जत नहीं कर रहे, या उसको सुन नहीं रहे, क्योंकि हमने अपने बारे में कर लिया कि मुझे क्रिकेट खेलना आती है, मुझे बैटिंग करना आती है, बॉलिंग करना आती है, उसको इंप्रूवमेंट पे नहीं लेके जा रहे। अगर हम इंप्रूवमेंट लेके नहीं जाएंगे, करके नहीं जाएंगे, तो मेरा ख्याल ये हम लोग नेक्स्ट 5 ईयर्स के बाद यही बातें कर रहे होंगे। हाँ, सही बात है, बिल्कुल ठीक बात है। मां मैं सिर्फ मैं, ये शयूं केसी ताईं हलंदियूं, ये जेको आहे न दुनिया में ये कंसेप्ट ॾाढा पुराणा थी चुका आहिनि, बिल्कुलु ख़तमु थी चुका आहिनि, ऐं दुनिया जेको आहे ॾाढो तेज़ी सां तमामु शयुनि खे जेको आहे सो ॾिसे थी, ऐं जिथे ग़लती आहे, जिथे को फुक़दान आहे, जिथे गैप रहिजी थो वञे, त उनखे भरण जे लाइ न्यू स्ट्रेटजीज़ अची वञनि थियूं दुनिया में। अच्छा, एसएम नदीम साहब, नियाज़ स्टेडियम के हवाले से भी थोड़ा आज जिक्र करना चाहूँगी। वैसे हम काफ़ी टाइम पहले से अपने प्रोग्राम्स में जो है वो जिक्र करते आए हैं कि नियाज़ स्टेडियम पे काम होना चाहिए, एंड फाइनली काम हो रहा है। जी हाँ बिल्कुल, देखें जब से ये हैदराबाद किंग्स में आई है, और देखिए हर चीज़ के कुछ पॉजिटिव एस्पेक्ट्स होते हैं और कुछ नेगेटिव, डेफिनेटली ठीक है। अच्छा, कुछ अच्छा करते हैं, कुछ बुरा करते हैं, फिर वो लोगों की अपना माइंड है, वो किस तरीके से उन चीज़ों को देख रहे होते हैं, ठीक है ना। कि बहुत से लोगों को जो हो सकता है कुछ चीज़ें अच्छी लग रही हूँ, मुझे ना लग रही हूँ, तो ये भी होता है। तो जब से ये हैदराबाद किंग्स में आई है इन्होंने कुछ काम जो है वो अच्छे किए हैं, जिसमें हैदराबाद को एक जो उजागर किया। पहले नंबर पर तो हैदराबाद जो इंटरनेशनल लेवल पर जो वो समय कि भाई पाकिस्तान के अंदर भी हैदराबाद है, नहीं तो इंडिया के हैदराबाद का ही सुनते थे कि वहाँ पे कोई हैदराबाद है। सही बात पाकिस्तान में भी कोई हैदराबाद है, और फिर जो वो मतलब सिंध का दूसरा बड़ा शहर है, मेट्रोपॉलिटन सिटी है। तो फवाद सरवर साहब जो है वो जब से आए हैं, उन्होंने वो मुसलसल कुछ ना कुछ सोशल मीडिया के थ्रू या वैसे नज़र ही आ रहे हैं किसी न किसी हवाले से, कभी कोई टीम खरीद रहे हैं, कभी कुछ कर रहे हैं, कभी कुछ कर रहे हैं। तो उन्होंने जो है फिर ये इनिशिएटिव लिया है पीसीबी से और सिंध गवर्नमेंट से मिलके जो वो उनकी कोलैबोरेशन से इस ग्राउंड को ऑन किया है, और इस ग्राउंड में जो है शायद रिकंस्ट्रक्शन जो है वो ग्राउंड की होगी, जो सुनने में आ रहा है अभी तक। अभी क्लियर कोई ऐसी प्रेस कॉन्फ्रेंस या कोई ऐसी न्यूज़ नहीं आई है, लेकिन ये पॉडकास्ट वगैरह ये छोटी मोटी चीज़ें उसमें ही हमने देखा है कि फवाद सरवर साहब जो वो बता रहे हैं कि भाई जो वो ग्राउंड पर हम काम करेंगे और 6 से 8 महीने में ग्राउंड रेडी हो जाएगा। तो देखते हैं, लेट्स सी, अगर हो जाएगा तो बहुत अच्छा है कि हैदराबाद के लोगों को भी फ़ायदा होगा, प्लेयर्स को भी फ़ायदा होगा, और यहाँ की जो बिजनेस कम्युनिटी है उसको भी बहुत ज़्यादा फ़ायदा होगा। तो उम्मीद यही है कि कुछ अच्छा होगा। और जो वो मोहसिन नकवी साहब वो भी बारहा कह चुके हैं कि भाई जो हम जो वो हैदराबाद में जो वो स्टेडियम करेंगे। देखिए मज़ा भी तभी आता है, जैसे इंडिया में अगर आप IPL देख लें तो होम एंड अवे की बुनियाद पर खेलते हैं। इंटरनेशनल जितनी भी लीग है, फुटबॉल की देख लें आप, इंग्लिश प्रीमियर लीग है या स्पेनिश लीग है, वो भी होम एंड अवे की बुनियाद पर होती है। तो ऐसी अगर ये जो फ्रेंचाइज मौजूद हैं पाकिस्तान के अंदर, 8 फ्रेंचाइजीज हैं, इनके अगर ग्राउंड रेडी हो जाते हैं, फिर होम एंड अवे की बुनियाद पर ये मैचेस होते हैं, तो फिर और ज़्यादा एक्साइटमेंट और ज़्यादा जो वो चीज़ें जो वो आपको नज़र आएगी, व्यूअरशिप भी बढ़ जाएगी, पैसा भी बहुत ज़्यादा इन्वॉल्व हो जाएगा। तो इससे जो है वो लोगों में भी एक जो है वो भरपूर तरीके से जो वो जज्बा पैदा हुआ कि भाई जो हमारी टीम खेल रही है, हैदराबाद में जाकर हम सपोर्ट करें, या लाहौर की टीम है वो यहाँ आ रही है, ये टीम वहाँ जा रही है, तो ये बड़ा अच्छा जेस्चर हो जाएगा। जी हाँ, बिल्कुल सही कह रहे हैं आप, बिल्कुल सही कह रहे हैं। अच्छा मलिक साहब, वैसे थोड़ा मैं अब्रॉड का आपसे जानना चाहूँगी, आपने वहाँ की चीज़ों को तमाम बिल्कुल करीब से देखा हुआ है, वहाँ पे किस तरह होता है? अगर एक बच्चे को बिल्ड करना है तो स्पोर्ट्स और एजुकेशन तमाम चीज़ें वो किस तरह होती हैं? एजुकेशन जो स्कूल की बात कर रही हैं या वैसे स्पोर्ट्स की बात कर रही हैं? नहीं, दोनों। हाँ देखिए, वहाँ पे मैंने आपको पहले भी कहा था कि अगर आप कोई स्कूल आपका बच्चा जाता है, ठीक है, 5-6 साल से उस बच्चे को अपने स्पोर्ट्स में डाल देते हैं स्कूल में। वो खास तौर पे वहाँ पे जो है गवर्नमेंट स्कूल में ज़्यादा तो लोग जाते हैं एज़ कम्पेयर टू प्राइवेट स्कूल में। तो वहाँ पे अमीर का बच्चा भी गवर्नमेंट में जाता है सारे, तो वहाँ पे जो है पूरा स्पोर्ट्स के टीचर्स होते हैं,
एक स्पोर्ट्स का टीचर नहीं होता, यहाँ पे तो एक डीपी होता है कॉलेज में। वहाँ पे एक स्कूल में 7-8 जो हैं डिफरेंट स्पोर्ट्स के अलग अलग कोचेस होते हैं। अगर बेसबॉल का है तो बेसबॉल का अलग है, और जो अमेरिकन फुटबॉल है उनका अलग है, और आपके सॉकर का अलग है, और आपकी जो फील्ड हॉकी है उसका अलग है, स्विमिंग का, हर चीज़ के आपके इंस्ट्रक्टर अलग हैं। तो मतलब हर चीज, ये नहीं कि पाकिस्तान में मतलब एक्सपर्ट आगे से बैठे हुए होते हैं। जी एग्जैक्टली। पाकिस्तान में सिर्फ प्रॉब्लम जो है वो ऐसा नहीं है कि जो चीज हमारे वहां पर है वो यहाँ नहीं है, बस यहाँ पे इम्प्लीमेंट नहीं होती। नदीम भाई की थोड़ी सी बात को मैं ऐड करूंगा, जो उन्होंने अभी नया स्टेडियम के हवाले से बात करी। देखिए, हम बहुत होप्स में जी लिए, खासतौर पे हम हैदराबादी जी कि 7 नंबर की रोड बनेगी, ठीक है, 5 नंबर की रोड बनेगी, और ये कासमाबाद की रोड बनेगी, राइट। तो इस करते 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 हमने ये पूरा लास्ट 25 ईयर्स निकाल दिए, कोई रोड बनी। अच्छा, जो रोड बनी भी है तो वो ठीक है, मेयर साहब का उसमें बड़ा कंट्रीब्यूशन है, लेकिन अगर थोड़ा सा और इंजीनियरिंग लेवल पे थोड़ा सा और अच्छा काम करते तो वो ये ऑटोबान रोड और अच्छी बन सकती थी और कन्वीनियंट हो सकती थी लोगों के लिए, कि लोग यहाँ से निकल के यहाँ से रोड क्रॉस करके यहाँ जा रहे हैं, यहाँ से रोड क्रॉस करके यहाँ जा रहे हैं, मिडिल से आपने यू टर्न लिया हुआ है जो बिल्कुल अनएक्सेप्टेड है कि आपके एक्सीडेंट होने के चांसेस हैं, वहाँ पे एक्सीडेंट भी हुए हैं। तो नया स्टेडियम की जहाँ मैं बड़ा हुआ, जहाँ से मैंने पूरी क्रिकेट खेली, हमें अब होप नहीं चाहिए, हमें उसका हल चाहिए। जबरदस्त। चाहे वो सरवर साहब हों, चाहे वो हमारे मोहसिन नकवी साहब हों, जो भी हों, इसका हमें हल चाहिए। हमें उसका एक टाइम पीरियड चाहिए, 6 महीने चाहिए, साल चाहिए, ठीक है। हमें ये नहीं चाहिए कि 15 साल के बाद भी हम नया स्टेडियम की कब्जे की बात हो रही हो कि वो पीसीबी नहीं ले रहा तो फवाद साहब नहीं ले रहे क्योंकि वो म्यूनिसिपल के पास है, जज के पास। ये सब लोगों की भी डिमांड इसी तरह होनी चाहिए कि हमें होप नहीं चाहिए, और ये स्लोगन बड़ा अच्छा है कि हमें जो है वो हल चाहिए। तमाम जितना भी असां मसला मौजूद आहिनि उन्हनि जा असांखे हल ज़रूरु खपनि था। अच्छा नाज़रीन, असां पहिरियां जेको आहे सो ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ कंटिन्यू कयूं था। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान मुंहिंजे प्रोग्राम में मौजूद आहिनि, सो घणो टाइम न थी वठां, उन्हनि जी तरफ अॻियां वधूं था। एसएम नदीम साहब, वैसे हम तमाम चीज़ों को देख रहे होते हैं और हमें पता होता है कि कहाँ कौन सी प्रॉब्लम है, लेकिन वो हल नज़र नहीं आता, या वो प्रोसीजर जो है वो काफ़ी स्लो नज़र आता है हर जगह पे, हर इदारे में आप देख लें। आप क्या समझते हैं किस चीज़ की कमी है? मेरिट की कमी है। हम लोग जो वो फेवरेटिज्म इसमें बहुत ज़्यादा है और मेरिट पर जो है ना बहुत ज़्यादा कंप्रोमाइज़ करते हैं। देखो, वो राइट पर्सन और राइट सीट जो एक कहते हैं ना स्लोगन होता है, तो वो तो नज़र ही नहीं आता कि जो जिसका काम होता है। जैसे अदनान ताज साहब ने कहा कि जो अमेरिका के अंदर जो वो मुख्तलिफ खेलों के जो वो स्पेशलिस्ट कोचेज़ रखे जाते हैं, तो हमारे यहाँ तो ऐसा कुछ नज़र ही नहीं आता ना। हमारे यहाँ तो एक बंदा होता है, उसी को इतना मकसद करते हैं कि भाई वही सब कुछ करवा रहा होता है, चाहे वो आप एजुकेशन की फील्ड ले लें या जो वो स्पोर्ट्स की फील्ड ले लें या दीगर जो वो शोबा जात ले लें। तो हमारे यहाँ मेरिट का बहुत ज़्यादा फुकदान है। जब तक हम मेरिट पर काम नहीं करेंगे तो यही इश्यूज हमें पेश आएंगे। हम लोग बहुत ज़्यादा बटे में, पाकिस्तानी ना बहुत ज़्यादा बटे हैं, गलियों में, मोहल्लों में, ज़बानों में, इसमें उसमें बहुत ज़्यादा बटे हैं। तो फिर उसी हवाले से हमारे जो है फिर काम भी नज़र आ रहे होते हैं। जब तक हम इन चीज़ों को यकजा होकर एक हर जगह पे माइंड डाइवर्ट है हमारा। बिल्कुल बिल्कुल। जब तक हम एक पाकिस्तानी होकर नहीं सोचेंगे तो ये फिर यही मामलात रहेंगे। बाकी ये कि कुछ चीज़ें अच्छी भी होती हैं, ऐसा नहीं है कि जो बिल्कुल ही जो वो मुल्क जो वो करप्शन और इस तरफ चल रहा है। अगर अच्छा हो रहा है तो ये मुल्क चल रहा है, कुछ अच्छा भी है, उसमें और बेहतरी लाने की ज़रूरत है। तो अगर हम मेरिट पर फैसले करें तो ये तमाम चीज़ें, हाँ, ट्रांसपेरेंसी बहुत ज़्यादा ज़रूरी है। अच्छा मलिक साहब, बाहर किस तरह रूटीन रहती है आपकी? वहाँ तो कहा जाता है कि मतलब स्ट्रीट जिम्स भी होती हैं और मतलब ये पॉसिबल नहीं है कि लोग जो है वो जिम ना करें। हमारे यहाँ तो ये होता है बस काम किया, खाया पिया और सोना, बस यही एक रूटीन होती है। हाँ, नहीं, आपने बड़ा प्यारा सवाल किया है। वहाँ पे रूटीन जो है थोड़ी डिफरेंट है। रात में, कल रात को मेरे छोटे भाई मुझे कहते हैं 1 बजे यहाँ आ जाओ, तो मैं वहाँ से हाईवे से गाड़ी स्टार्ट करके वहाँ पहुँचा हूँ। देखा था वो चाय के होटल पे रश लगा हुआ है और खा रहे हैं रात को 1:30-2 बजे, पराठा भी खा रहे हैं, अंडे भी खा रहे हैं। तो मुझे नहीं याद पड़ता कि लास्ट 25 ईयर्स कभी मैंने अमेरिका में रात को 2 बजे कहीं चाय पी होगी। सही। तो हमारा एक टाइम टेबल है, ऑफकोर्स सुबह जॉब पे जाते हैं, जो भी आपका काम है। हमारे वहाँ तो मालिक भी ज़्यादा काम करते हैं एम्प्लॉई से, उल्टा हिसाब किताब है। यहाँ एम्प्लॉई ज़्यादा काम करते हैं, मालिक बैठे होते हैं, वहाँ मालिक ज़्यादा काम करता है, एम्प्लॉई जो है आराम कर रहे हैं, मतलब काम करते हैं ऑफकोर्स, मतलब लेस काम करते हैं। तो बैक टू द पॉइंट, तो वहाँ पे एक
सिस्टम इसलिए अच्छा है कि आपने सारे काम खुद करने हैं। मेरे पास कोई मासी नहीं है, मेरी गाड़ी को किसी ने साफ़ नहीं करना, मेरे बैकयार्ड और फ्रंट यार्ड को किसी ने साफ़ नहीं करना, अनलेस कि मैं किसी को हायर करूं, अगर आप अफोर्ड नहीं कर सकते। तो सारे काम आपने जो सुबह अपना चाय का कप जो है सिंक में रख कर आएँ और रात को आप 7 बजे घर आ रहे हैं तो सिंक का कप वहीं का वहीं पड़ा होगा, क्योंकि वो आपने धोना है, या तो आपने धोने से जाने से पहले धोना था या फिर आने के बाद धोना है। एग्जैक्टली। तो यहाँ पे हमारी कन्वीनियंट लाइफ है पाकिस्तान में, नो डाउट, इसमें कोई शक नहीं है। लेकिन वहाँ पे क्या है कि अच्छी बात यह है कि आप कम से कम एक्टिव रहते हैं। और यहाँ पे ज़ाहिर है, आपको पता है स्ट्रीट फूड कितना है, वहाँ पे स्ट्रीट फूड कम है जी। और वहाँ पे हमें बस साल में 2-3 दफ़ा इस तरह की चीज़ें मिलती हैं, कोई इवेंट्स होते हैं पाकिस्तानी, तो वहाँ पे आपको पाकिस्तानी स्टाइल से वो ठेले लगे होते हैं, इस तरह की आपको चाट वगैरह मिल जाती है। वैसे स्टोरों पे मिलती है, डिपेंड ऑफ के व्हाट यू वांट। तो जैसे मैं हूँ, मेरा स्पोर्ट्स से ताल्लुक है, मुझे होता है कि यार मेरी बॉडी सही रहे, मैं मोटा ना लगूँ, मेरे पेट सही लगे रहे, तो यहाँ पे थोड़ा सा सिस्टम ऑफ कोर्स अपोजिट है जी। हाँ, तो इन सारी चीज़ों में तो वहाँ पे थोड़ी लाइफ आपकी टफ होती है, लेकिन आप एक्टिव होते हैं वहाँ पे। सही बात। यहाँ पे लोगों ने अपने आप को लेजी कर लिया है। बिल्कुल सही बात है। तो अपना पानी भी अगर आपको चाहिए तो हम यहाँ पे दूसरों से कह रहे होते हैं पानी पिला दो, ठीक है, आपको तो पानी उठ के खुद पीना चाहिए। यकीनन सही कह रहे हैं आप, बिल्कुल ये चीज़ें हैं। अच्छा एसएम नदीम साहब, आपने कभी नहीं सोचा कि मतलब एक होता है ना कि चलो जॉब भी कर ली और अच्छा टाइम स्पेंड हुआ पाकिस्तान में, अब जो है वो मुझे बाहर जाना है, बाहर सेटल होना है? नहीं, ये 2009 के अंदर एक चांस हुआ था मेरा, ब्रुनई में पोस्ट आई थी, ब्रुनई दारुसलाम दुनिया का सबसे अमीर मुल्क है कहते हैं उसका। तो वहाँ पे मुझे बड़ी अच्छी अपॉर्चुनिटी मिली थी उस टाइम पर, 2009 में या 10 में, जब मैं गवर्नमेंट सेक्टर में नहीं था, प्राइवेट जॉब करता था राशिदाबाद के अंदर। अच्छा। तो उन्होंने मुझे हेड कोच हायर किया था और मैंने जस्ट अपनी CV वहाँ पर भेजी थी, फिर वो कराची के अंदर मुझे बुलाया उन्होंने कहा भाई हमने आपको हायर कर लिया, और अच्छा अमाउंट था, बहुत अच्छा अमाउंट था, यानी कि मैं कोई 8-10 गुना ज़्यादा मुझे दे रहे थे यहाँ से, पाकिस्तान से जो मैं ले रहा था। पर लेकिन उस टाइम पे मेरी वालदा ने मुझे जो है वो मना किया कि बोले नहीं वहाँ नहीं जाना तुम बोले जो है ना आपने करनी है तो कोई गवर्नमेंट जॉब करो। यहीं माएँ तो बहुत ज़्यादा सेंसिटिव होती हैं। तो वो असल में पहले जो वो फर्स्ट ईयर इंटर किया मैंने, जब भी मैं पाकिस्तान नेवी में चला गया था उस टाइम भी मेरी वालदा परेशान रहती थी, तो थोड़ा दूर रहा, उसकी वजह शायद उनको फीलिंग थी, उन्होंने मना किया, तो फिर मैं गया नहीं। और फिर उसके बाद मैंने कभी सोचा भी, हालांकि चांसेस बने कई मरतबा, हमारी अपनी ऑर्गेनाइजेशन है, इंग्लैंड भी लेकर गए बच्चों को, हम लोग ऑस्ट्रेलिया भी लेकर गए, स्पेन भी गए बच्चे, तो कभी दिल नहीं चाहा कि जो है मैं बाहर जाऊं या कुछ ऐसा करूं। तो वो उसकी वजह ये है कि जो हमने करना था कर लिया। अब देखता मैं ये हूँ कि जो मेरे बच्चे हैं या मेरा बेटा है, उनका फ्यूचर किस तरह उनका फ्यूचर है, वो जाए आगे। बिल्कुल। अगर कहीं जाना है तो मुझे कोई ऑफर भी करता है तो मैंने कहा यार मुझे रहने तो मेरे बच्चे को सही। मलिक साहब, यही चीज़ आपसे पूछना चाहूँगी मैं कि वही बात कि पाकिस्तानी पेरेंट्स बहुत ज़्यादा कॉन्शियस रहते हैं, बहुत ज़्यादा सेंसिटिव होते हैं, काफ़ी सारी अपॉर्चुनिटीज़ आती हैं बच्चों के पास, लेकिन फिर वही के पेरेंट्स कहते हैं नहीं पाकिस्तान में ही सब कुछ करना है। तो आप क्या समझते हैं कि ये चीज़ कम होनी चाहिए? देखिए मैं NIT का पास आउट हूँ, मेरी 90% जो क्लास है वो अमेरिका में। अच्छा, मेरा केस जो है डिफरेंट था, मैं एक्सीडेंटली गया हूँ, मैं अमेरिका एक्सीडेंटली गया हूँ, और इंग्लैंड जो गया था वो बाय पर्पसली गया था, क्योंकि वहाँ मेरी क्रिकेट है। वहाँ मैंने 3 साल प्रीमियर लीग खेली है एक मिडिल साइज की तरफ से इंग्लैंड में। तो वीज़ा मेरा बहुत पुराना लगा हुआ था, कभी ट्रैवल नहीं करना, क्योंकि अमेरिका में मेरी, क्योंकि हम तो उस ज़माने में ये था कि बस आपने बस क्रिकेट को आपने फोकस करना है, राइट। तो जब मैं अमेरिका गया तो हमारे एक दोस्त हैं बहुत करीबी, तो उन्होंने एक ऑप्शन दिया, तो मैं उस ऑप्शन को अवेल नहीं करना चाह रहा था, लेकिन बस वो मेरा ख्याल अल्लाह ताला की तरफ से सारी चीज़ें होती हैं, तो उस ऑप्शन को अवेल किया और फिर मैं वहाँ रह गया। अब आप आ जाएँ आपके सवाल की तरफ कि पाकिस्तान के पेरेंट्स, देखें पेरेंट्स कोई भी हो, उनका दिल करता है उनका बच्चा खुश हो, चाहे वो पाकिस्तान में हो चाहे वो पाकिस्तान से बाहर हो। मैं ऐसे लोगों को भी जानता हूँ जिनकी एक ही औलाद है, माँ बाप यहाँ रह रहे हैं, बेटा उनका अमेरिका में रह रहा है या दुबई में रह रहा है या इंग्लैंड में रह रहा है, एक ही औलाद, क्योंकि वो चाह रहे हैं कि हमारा बच्चा इस माहौल से, जो आजकल पाकिस्तान में खास तौर पे माहौल है चल रहा है, उससे वो दूर चला जाए। लेकिन हाँ, अगर बच्चे में टैलेंट है और फैमिली से स्ट्रॉन्ग है, तो मैं उनको यही कहूँगा कि पाकिस्तान से बेहतर कोई जगह नहीं है। हाँ, जिनके इश्यूज़ हैं फैमिली में कि उनके वालिद साहब रिटायर्ड हो गए हैं या सारी फैमिली की सर्कमस्टेंसेस डिफरेंट है, तो यस, उस बच्चे को या उस बच्ची को बिल्कुल अपना एक किस्मत आजमानी चाहिए, उसको बिल्कुल जाना चाहिए, जहां भी उसको चांस मिलता है अपनी फैमिली को सपोर्ट करने के लिए, बिल्कुल वो जाए और अपने माँ बाप का सहारा बने। अगर पाकिस्तान में नहीं बन सकता तो बाहर बने। सही। अच्छा, वहाँ पे अमेरिका की बात करें तो वहाँ पे पाकिस्तानी स्टूडेंट्स स्पेशली मिलते हैं आपसे, उनसे इंटरेक्शन होता है?
क्योंकि स्टूडेंट से मेरा ज़्यादा है नहीं, क्योंकि हम लोग ज़्यादातर H1 जो जॉब्स वाले होते हैं, हमें ज़रूरत पड़ती है कभी कभार, क्योंकि मैं मेडिकल फील्ड में हूँ, तो हम लोग H1 वीज़े में बुलाते हैं, चाहे वो डॉक्टर्स हों पूरे ऑल ओवर द वर्ल्ड, चाहे वो फिजिकल थेरापिस्ट हों, फार्मासिस्ट हों, इन सबको हम H1 वीज़े का नाम सुना होगा आपने, H1 वीज़ा ऑफर करते हैं। और हमारे पाकिस्तान तकरीबन इस वक्त जो है 1.4 मिलियन हो गए हैं अमेरिका में पाकिस्तानी कम्युनिटी। तो एक बहुत बड़ी एक कम्युनिटी होती है, ख़ासतौर पे ह्यूस्टन में, डैलस में, न्यू जर्सी में जहाँ से मेरा ताल्लुक है, न्यूयॉर्क में काफ़ी पॉपुलेटेड है और हम लोग एक दूसरे की मदद करते हैं। एक आज आपको पता है व्हाट्सएप का दौर है, तो सब लोगों ने एक ग्रुप बनाए हुए हैं अपने अपने इलाकों में 14 अगस्त के प्रोग्राम्स होते हैं, ईद के प्रोग्राम्स होते हैं, चांद रात के प्रोग्राम्स होते हैं, लड़कियों की मेहंदी के प्रोग्राम्स होते हैं। तो इस तरह के अब क्योंकि अब डिजिटलाइज इतना चेंज हो चुका है कि अब वो आपको, मेरी शायद अगेन मैं बोलूँगा, मेरी शायद मोहब्बत शायद डिफरेंट है कि मैं फिजिकली पाकिस्तान आ जाता हूँ। वैसे जो लोग वहाँ पे रह रहे हैं वो समझे कि वो फिजिकली हैं, फ़ोन के जरिए डेली बात हो जाती है, व्हाट्सएप पे वीडियो कॉल हो जाती है, आप वहाँ पे क्या कर रहे हैं क्या नहीं कर रहे, सारी चीज़ें आपकी हैंडी है, आपके हाथ की में। सही। तो लेकिन जो है मेरा ख्याल है उन बच्चों को ज़रूर अपनी किस्मत आजमानी चाहिए। सही, जैसे नदीम भाई ने कहा कि आप मुझे छोड़ें और मेरे बेटे को आप अच्छा फ्यूचर दे दें। सही। अच्छा, वैसे ये बात बिल्कुल ठीक कही आपने। अच्छा, वैसे मतलब हम अगर थोड़ा सोचें, आप तो चलें, आपकी फील्ड इस तरह है कि मेडिकल साइड है आपका, आम जो पाकिस्तानी वहाँ पे एक स्टूडेंट जाता है या कोई कमाने के लिए जाता है, तो मेडिकल फैसिलिटीज़ और तमाम चीज़ें फिर किस तरह होती हैं? अच्छा, आप मेडिकल इंश्योरेंस की बात कर रही हैं, राइट? अच्छा, जो J1 पे या F1 पे जाते हैं स्टूडेंट पाकिस्तान से या थ्रू ऑल ओवर द वर्ल्ड, तो वो उनकी जो पैकेज होता है उसमें शामिल होता है। अच्छा, और जो आपको जब आप जॉब स्टार्ट कर देते हैं वहाँ पे, तो आपको जॉब के थ्रू से आपको मेडिकल इंश्योरेंस मिलती है, डिपेंड ऑफ कि आपकी जॉब क्या है। कुछ जॉब्स 80% जॉब्स ऐसी हैं जो आपको फुल इंश्योरेंस कवरेज करती हैं, आपको, आपकी बीवी, आपके बच्चे जो भी होते हैं उसमें फुल कवरेज होती है। कुछ जॉब्स ऐसी होती हैं जिसमें आपकी सैलरी कम होती है, तो उसको आपको मिनिमम कोई अमाउंट देना पड़ता है। सपोज इंश्योरेंस आपको 400 की है पर मंथ, तो आपको जो है $100 अपनी जेब से देना है और $300 आपको आपकी कंपनी देगी। क्योंकि इंश्योरेंस के बगैर तो आपकी लाइफ वहाँ पे आप कुछ भी नहीं कर सकते, आप डॉक्टर के पास विजिट नहीं कर सकते। क्योंकि $150 आपका जो है वो आपके कैश पैसे लेगा, $150 लेगा। फिर उसमें अभी इसमें पिल शामिल नहीं है, जो फार्मेसी में जाएगा और पिल 150 की आती हैं, 300 की आती हैं, तो एक उसको विजिट जो है $500 का पड़ जाएगा। सही। तो जॉब में है वहाँ पे जॉब्स में आपको मां ये शइ इन जे लाइ डिस्कस करणु चाहिए त काफ़ी सारा यंगस्टर्स वञणु चाहिनि था ॿाहिरि जी दुनिया, ज़ाहिरी ॻाल्हि आहे वो वेलकम भी करे थी, तमामु डिफरेंट स्कॉलरशिप्स के थ्रू वञो था, पर उतां जी ॾुखियायूं बि ओतिरियूं आहिनि। मुंहिंजी हिकिड़ी फ्रेंड आहे, उहा जेको आहे सो पहिरीं अमेरिका में हुई, हिन वक़्तु कैनेडा में आहे, त हुनखे हेल्थ इशूज़ तमामु घणा उन वक़्तु फेस करणा पिया पे, ऐं हुनखे जेको आहे जिथे हू जॉब करे पई उते हुनखे जेका न उहा फैसिलिटी कोन पई मिली। त हुनजे लाइ इहा ॻाल्हि ॾाढी माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो मसइलो आहे, इंसान खे वञिणो बि पए थो डॉक्टर ॾे, ऐं तव्हां कीअं सभिनीनि शयुनि खे ॾिसो। ऐं उहो कैनेडा जॾहिं ज़िक्र करे पई त हुनखे जेको आहे सो हेल्थ फैसिलिटीज़ उते सुठियूं मिलनि पियूं। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर जॻह जा पंहिंजा जेको आहे सो प्रॉब्लम्स थियनि था, पर जेको बि वञे थो त पोइ वरी माइंड उनखे उन तरह पंहिंजो तयारु रखिणो आहे, जेतिरा मसइला थियनि था त उनखे उन तरह ई फेस करिणो आहे। अच्छा, SM नदीम साहब, वैसे हम अगर पाकिस्तान की बात करते हैं और स्पेशली सिंध की बात करते हैं और तमाम इदारों की बात करते हैं, स्पोर्ट्स डिपार्टमेंट को ओवरऑल आपने कैसा देखा है? आपका भी अच्छा एक्सपीरियंस है माशाल्लाह। हाँ, मैं भी वाबस्ता रहा हूँ स्पोर्ट्स डिपार्टमेंट से 6 साल 2016 से और शायद 2022-23 तक मुझे भी असाइनमेंट मिली हुई थी। ये देखें, बहुत ज़्यादा काम करने की ज़रूरत है हमें ना, स्पोर्ट्स की फील्ड में स्पेशली। हमारे यहाँ जो स्पोर्ट्स को ना बिल्कुल ही समझ ले कोई फजूल सी चीज़ कह लें या कुछ ऐसा समझा जाता है कि जो भाई स्पोर्ट्स वाले और स्पोर्ट्स जो करवा रहे हैं या कर रहे हैं, खेल रहे हैं, वो लोग ऐसे ही टाइम अपना जो है ना बर्बाद कर रहे हैं। हालांकि आप देख लें कि पूरी दुनिया के अंदर जो है वो स्पोर्ट्स सेलिब्रिटीज़ का क्या मकसद, एक नाम है और क्या मकाम है उनका, कि जब वो आते हैं तो सारी जो ना वो मतलब पॉलिटिशियंस, एक्टर्स और ये दूसरे लोग ये साइड पर ही हो जाते हैं। आप मतलब ठीक है चंद लोग ही होंगे, मेसी को देख लें आप, रोनाल्डो है, ठीक है ना, फिर क्रिकेट में आप देख लें जो इंटरनेशनल प्लेयर हैं, इंडिया के प्लेयर हैं, पाकिस्तानी प्लेयर हैं, तो उनका एक अपना मकाम है। और फिर वो जो अगर किसी ने स्पोर्ट्स को एज ए प्रोफेशन लिया हुआ है तो वो उसमें तरक्की के चांसेस भी बहुत ज़्यादा हैं। जैसे अदनान भाई ने बताया, अब पूरी दुनिया की यूनिवर्सिटीज़ जो ऑफ़र करती हैं स्पोर्ट्स स्कॉलरशिप ऑफ़र करती हैं, आप जाकर जो है स्पोर्ट्स पर स्कॉलरशिप लें, उसमें वर्क करें, PhD कर लें या कुछ और करें और आकर अपने मुल्क को सर्विसेज दें। लेकिन हमारे यहाँ थोड़ा सा जो है वो, जैसे आपने कहा कि स्पोर्ट्स डिपार्टमेंट, तो स्पोर्ट्स डिपार्टमेंट भी ओकेजनली कोई इवेंट करवाता है, 14 अगस्त पर करवा दिया, 23 मार्च पर कोई इवेंट करवा दिया,
या जो वो कोई और गर्मियों में कुछ करवा दिया या विंटर में कोई विंटर गेम्स करवा दी, तो ये नहीं होना चाहिए। एक इनका पूरा कैलेंडर हो, उसमें जो ग्रास रूट लेवल से जो प्लेयर्स हैं उनको ऊपर लाने के लिए जो है उनको प्लेटफॉर्म मुहैया करने के लिए जो है वो एक्टिविटीज़ करवाई जाएँ, उनके कैंप्स हों, अकेडमीज़ लगाई जाएँ। हाँ चलें, आप हर डिस्ट्रिक्ट में नहीं लगा सकते, सिंध में 29-30 डिस्ट्रिक्ट हैं, आप कम से कम डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स में लगा लें, जैसे हैदराबाद डिस्ट्रिक्ट है, कराची है, जो मेन जगह हैं, मीरपुर खास है, सखर लाड़काना, तो वहाँ पर आप जो कैंप्स या कोई ऐसी एकेडमीज लगाएं जो पूरा साल वर्कआउट करे और उसमें जो बच्चों को फैसिलिटेट करें मुख्तलिफ खेलों के लिए, और फिर वो जाकर जो है आगे आप जो है मुल्क का भी नाम रोशन करेंगे, सिंध का भी करेंगे, हैदराबाद का भी करेंगे, लेकिन ऐसा कुछ नज़र नहीं आता। हाँ बिल्कुल सही कह रहे हैं, काम करने की ज़रूरत है, वो कंसिस्टेंसी से काम करने की ज़रूरत है। मतलब ओकेजनली जेके कम थियनि था त पोइ उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहे ओकेजनली ई हुजनि था, उन में त उहा शइ असांखे नज़र जस्ट फॉर एंटरटेनमेंट के लिए हो गया कि आपने कोई इवेंट करा दिया, कोई मकसद एक वो कहते हैं ना तालीम व तरबियत, यानी कि उसमें तरबियत का अंसर नज़र नहीं आता है। अगर आप एक्टिविटी करवाते हैं तो वो तरबियत नज़र नहीं आती कि बच्चों की कोई कोचिंग हो रही है या उनकी कोई फिटनेस ट्रेन हो रहे हैं, वो चीज़ नज़र नहीं आती। अच्छा नाज़रीन, पहिरीं असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं उन खां पोइ थोरो टाइम आहे, मां चाहींदसि त हिन प्रोग्राम खे ख़ूबसूरत करे अवां ताईं पहुचाए सघूं। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान में ॾाढो ज़बरदस्त डिस्कशन हले पियो ऐं स्पोर्ट्स जी दुनिया एतिरी ख़ूबसूरत आहे, जॾहिं बि पाण जेको आहे न स्पोर्ट्स ते नज़र विझूं था, दुनिया में कहिड़ियूं क़ौमूं तरक़ी कंदियूं आहिनि जिनजी मुहबत आर्ट सां हूंदी आहे, कल्चर सां हूंदी आहे, पंहिंजी धरती सां हूंदी आहे, पंहिंजे कम में एक्सपर्टी रखंदा आहिनि, पंहिंजे कम सां मुहबत कंदा आहिनि, त उहे माण्हू जेको आहे न उहे क़ौमूं मिली करे दुनिया में अॻियां वधंदियूं आहिनि, दुनिया ते राज बि कंदियूं आहिनि। ऐं पोइ उहे जेको आहे न डेवलप्ड कंट्रीज़ बि असांखे हिन वक़्तु दुनिया में नज़र अचनि था, त पोइ उन्हनि जी मैनेजमेंट बि उन तरह हूंदी आहे, तमामु शयूं असांखे ख़ूबसूरत नज़र अची रहियूं हूंदियूं आहिनि। पर असां वटि कुझु जेको आहे सो गैप्स आहिनि, इहो नंढा गैप्स कोन्हनि, वॾा गैप्स आहिनि, पर ईअं नाहे त उहे सभु शयूं सही नथियूं थी सघनि। बिल्कुलु उहे सभु शयूं सही थी सघनि थियूं, बशर्त असां वटि जेको आहे न उहा स्पिरिट माना हुजणु घुरिजे ऐं असांजी प्रायोरिटी हुजे त असांखे हीउ कमु जेको आहे उहो करिणो आहे ऐं एनी हाउ करिणो आहे। दुनिया में जेको माण्हू जेको कमु करणु चाहींदो आहे न, त पोइ चवंदा आहिनि त दुनिया जूं सभु ताक़तूं मिली वेंदियूं आहिनि ऐं उहो इंसान जेको आहे सो कामयाबु ज़रूरु थींदो आहे। मलिक साहब, ऐसा है कि आप कुछ करना चाहें और वो आप ना करें, ये मुमकिन नहीं होता आई थिंक। हाँ देखें, इसमें लक का भी बड़ा किरदार है। लोग कहते हैं कि मैं ये कर लूँगा वो कर लूँगा, जब तक ऊपर से आपका कोई सिग्नल नहीं आएगा तो वो काम आप नहीं कर पाएंगे। हमारी हदीस में भी है, कुरान में भी ये भी है। हाँ, हमारा ईमान है हमारा, ठीक है। लेकिन आप हमारे पास यहाँ पे क्या है, शॉर्ट एक आपकी जो लाइफ की जो अचीवमेंट है ना वो बड़ी शॉर्ट हो गई है यहाँ पे। सपोज एक बंदा है और वो एक कोशिश करना चाहता है, एक हफ्ते के बाद वो गिव अप कर देता है कि यार मुझे कुछ नहीं मिल रहा, मैं छोड़ दिया। लेकिन अगर आपने कुछ पाना है तो आपने एक जो है पाथ की तरफ, एक ट्रैक की तरफ आपने चलना है। उसमें आपने मेहनत करनी है, उसमें आपने अबूर हासिल करना है, उसमें आपने मेहनत करनी है। स्पोर्ट्स से ताल्लुक है, पढ़ाई से आपका ताल्लुक है, किसी भी फील्ड से। मेरे वालिद साहब खुद प्रोफेसर रहे थे अपनी लाइफ में, एज अ प्रिंसिपल रिटायर्ड हुए थे। वो हमेशा कहते थे कि आप किसी भी फील्ड में हो उसमें आपको महारत होनी चाहिए। अनफॉर्चुनेटली मैं बार बार घूम फिर के वापस हम हैदराबाद आना पड़ता है, मजबूरी। हमारे यहाँ पे लोगों ने काबिलियत, अपना डिग्री तो है उनके पास, मैट्रिक की भी, इंटर की भी और बीएससी की भी, और बहुत बड़ी बड़ी डिग्रियां भी हैं, लेकिन उनके पास नॉलेज नहीं है। अब वो डिग्रियां उनको कैसे मिली, उनको पकड़ना चाहिए कि उनको डिग्रियां कैसे मिली, कैसे उन्होंने एग्जाम्स दिए, कैसे कॉलेज में गए, किस तरह वो पास हुए। उनको एक वर्ड की छोटी सी स्पेलिंग भी उनको नहीं आती और उनके पास जो है बड़ी बड़ी डिग्रीज हैं, तो वो कहाँ से आई? तो जब तक कि अगर आपने इनिशियली लेवल पे आपने स्क्रैच से आप अपना काम नहीं करेंगे उस लेवल के ऊपर, आप, मेरा ख्याल है ये हम फिर वही बात करूंगा, हम 10 साल बाद भी ये बातें कर रहे होंगे। सही, बिल्कुल, ये बात बिल्कुल ठीक है। आप लक पे बिलीव करते हैं? लक होता है? हाँ बिल्कुल, 100% लक का बड़ा अमल दखल है। आप देखें, अब कई चीज़ें ऐसी होती हैं जो कहते हैं ना कि बाय लक जो है वो हमें मिल गई। कुछ स्पोर्ट्स की अगर मैं बात करूँ, कुछ प्लेयर्स ऐसे हैं कि देखें, ये खैर वो भी गैबी मदद होती है, अल्लाह ताला की तरफ से ही होता है कि किसी के दिमाग में डाल देना या ऐसे मौके मिल जाना। वो हम दुआ करते हैं ना कि हमारी गैब से मदद फरमा, तो वो लक का ही होता है सारा ताल्लुक।
कई प्लेयर ऐसे हैं, वसीम अकरम की आप मिसाल ले लें या वकार यूनुस को देख लें कि वो इमरान खान अपने रूम में बैठे हुए टेलीविज़न देख रहे थे, ठीक है, तो उन्होंने जो वो वकार यूनुस की बॉलिंग देखी तो उनको समझ में आया कि भाई ये तो बॉलर बहुत अच्छा है। और हो सकता है उस टाइम पे लाइट नहीं होती, टेलीविज़न बंद होता या वो उस रूम में नहीं होते, तो कुछ भी हो सकता था ना। तो ये एक लक था उनका कि वो सडनली जो वो फिर ना, तो अगर वो इमरान खान नहीं देखते तो आज वकार यूनुस नहीं होते। तो ऐसे कई प्लेयर हैं, इंजमाम की मिसाल है, वसीम अकरम की मिसाल है, और कुछ प्लेयर और हैं तो दीगर जो ऐसे बाय लक जो है वो पाकिस्तान के लिए लेकिन एक गुमान भी होता है ना। मेरा बड़ा बिलीव है कि वैसे हम अगर अपने रिलीजन की बात करें तो अहादीस में भी आता है कि जैसा इंसान गुमान करता है उसको वैसा ही रब अता करता है। तो मतलब अच्छी सोच भी बड़ी नेमत है, मैं समझती हूँ बहुत बड़ी नेमत है। पॉजिटिव आपकी इंटेंशंस आपकी अच्छी नहीं होगी, आपको उसमें कामयाबी नहीं होनी। सही, बिल्कुल ठीक। आपको फॉर द टाइम बीइंग यस यू विल माइट बी सक्सीड, लेकिन आपकी अगर इंटेंशन अच्छी नहीं है, नीयत अच्छी नहीं है, तो आपने जो गुमान की बात की है, यस वो कहते हैं ना जैसा आप सोचेंगे आपके साथ वैसे ही होगा इंशाल्लाह। जिस चीज के बारे में आप ज्यादा सोचेंगे वो अल्लाह ताला आपको देगा, चाहे वो किसी से भी रिलेटेड हो। हाँ, वो रब अता करता है, बेशक बिला शुबा वो अता करता है। अच्छा जी, असांखे वक्त जो घणी नाज़रीन वधीक इजाज़त कोन थियूं ॾियनि, सो असां मैसेज वठंदासीं पंहिंजे मेहमाननि खां। जी मलिक साहब, क्या मैसेज होगा? बस सबसे पहले तो पाकिस्तान के लिए अल्लाह ताला पाकिस्तान के हालात अच्छे करे, पाकिस्तान में लोगों को, नौजवानों को रोज़गार मिले, और हमारी बस पाकिस्तान के लिए यही दुआ है कि पाकिस्तान के हालात अच्छे हों, लोग आएँ यहाँ पे। आमीन जी, आमीन आमीन आमीन। बड़ी खूबसूरत दुआ, ॾाढो सुठो मैसेज असांजे नाज़रीन ताईं पहुतो। एस एम नदीम साहब, क्या मैसेज होगा? देखिए, हमेशा पॉजिटिव रहना चाहिए, कि हम जो बात कर रहे थे, बी पॉजिटिव और अच्छी होप रखनी चाहिए, तो इंशाल्लाह जो आपके साथ अच्छा ही होगा। और ये सारी चीज़ें आती हैं हमारी तरबियत से। तो मेरा नौजवानों के लिए मैसेज है कि वो अच्छे इन्वायरमेंट में रहें, अच्छे लोगों के साथ बैठें, तो वो फिर कुछ ना कुछ अच्छा ही गेन करें। ज़बरदस्त जी, ज़बरदस्त, ॾाढो सुठो मैसेज असांजे नाज़रीन ताईं पहुतो। थैंक यू सो मच। ॿिन्हिनि महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां। तव्हां आयो, तव्हांजो हुजण सां हिकिड़ो सुठो डिस्कशन थियो, हेल्दी डिस्कशन नाज़रीन ताईं पहुतो। नाज़रीन, मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव। पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। इंशाअल्लाह सुभाणे गॾु आहियूं। अल्लाह निगहबान।